अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हैदराबाद में खाना बदोश राइटर्स कैफ़े हैदराबाद पारां सिंधी अदबी संगत औरत शाख हैदराबाद के सहकार से सिंधी सुजान नसर नवीस महक़िक़ मुतरजम डॉक्टर परवीन मूसा मेमण के इल्मी ऐं अदबी ख़िदमतुनि की मनता में रिहान रचाई वई। डॉक्टर परवीन मूसा मेमण की तहक़ीक़ तर्जमे नसर नवीसी समेत सिंधी अदब लाइ कयल इल्मी पोरे के मुख़्तलिफ़ पासन ते नामवर अदीबन डॉक्टर हसीन मुसरत शाह, अदीब ताज जोयो, जवार नकवी, डॉक्टर रिहाना नज़ीर, डॉक्टर शाज़िया पिताफ़ी, डॉक्टर फ़हीम नूनारी, डॉक्टर रफ़ीक खोखर ख़्यालन जो इज़हार कंदे चयो त डॉक्टर परवीन मूसा मेमण जो ताल्लुक़ डीपले सां आहे, जिते मोहम्मद इस्मान डीपलाई सिंधी अदब जो वॾो नालो जनम वरितो। डॉक्टर परवीन मूसा जो ताल्लुक़ बि इल्म अदब ऐं तहक़ीक़ सां रहियो आहे। हुन पढ़ाई दौरान तोड़े रिटायर थियण खां पोइ बि लिखण जो पोरियो जारी रखियो आहे। हिन ॿारनि लाइ 16 किताब, लतीफ़ात ते 5 किताब, कहाणियुनि, तर्जमे, तनक़ीद, मुक़ाबले जे इम्तिहान ऐं सिंधी अदब बाबति 20 खां मथे किताब लिखिया आहिनि। सिंधी अदबी संगत औरत शाह खेसि ज़िंदगी में मंचा ॾेई तमामु साराह जो कमु कयो आहे। उनजी माण्हू मोतीअ दाणो हर का दिल हीरनि जी खान, हर को माण्हू मोतीअ दाणो हर का दिल हीरनि जी खान, ॼाणे ॾिस त सही अणॼाण, हर को मन मखण जो चाणो, हर चहिरो आ चांडान। अॼु हिन खाना बदोश जे पधर ते रवायत मुताबिक़ इल्मी अदबी शख़्सियतूं उन्हनि जो हिकिड़ो जुर्मुट चइजे, गुलदस्तो चइजे, गॾु थियो आहे, जेको सिंधी अदब में अहम नालो आहे असांजो डॉक्टर परवीन मूसा मेमण। उन जे पोरे खे मञतासीं छा ॾींदासीं, हुनजो कमु पाण अहिड़ो आहे जेको पाण ॻाल्हाईंदो ऐं उन ते असांजा साथी, असांजा मुहक़िक़, असांजा स्कॉलर गुफ़्तगू कंदा। त प्रोग्राम जी शुरूआत में ऐं असांजी जेका हिन प्रोग्राम जी आम ख़ासि महिमान डॉक्टर परवीन मूसा मेमण खे गुज़ारिश कंदसि त पंहिंजी सीट ते अचनि। जी रूह रवां औरत शाख जी सरगर्म असांजी साथियाणी ज़रीन रफ़ीक खे चवंदसि त उहा अजाणो पेश आहिनि, शाइराऊं आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी में उन्हनि खे ट्रिब्यूट छो न पेश कयूं। त तमामु बहितरीनु तजवीज़ हुई ऐं उन तजवीज़ जे में ई असां अॼु सभु गॾु थिया आहियूं। सो थैंक यू कि तव्हां इहा तजवीज़ ॾिनी ऐं असां उन ते इम्प्लीमेंट बि कयो। सो सभिनी खे भलीकार था चऊं। परवीन मूसा जे लाइ मां ज़रूरु कुझु लफ़्ज़ त चवंदसि त परवीन मूसा हिकिड़ी सुहिणी, बहितरीन ऐं पोलाइट क़िस्म जी प्यार कंदड़ जेका आहे शख़्सियत आहे। पर उन सां गॾु गॾु आपा मूंखे जेका कुझु इलाही किताब ॾिना त ज़रीन ही किताब ॿारनि लाइ मूं लिखिया आहिनि, तूं पंहिंजे स्कूल में रख। त पोइ मूं इहो ॾिठो ऐं सोचियो त सिंधी अदब में ॿारनि जे लाइ तमामु घटि जेके आहिनि असांजा जेके कलमकार आहिनि उन्हनि लिखियो आहे। आपा जेके आहिनि उन्हनि जी तमामु वॾी ख़िदमत आहिनि असांजी शागिर्दनि जे लाइ, असांजे यूथ जे लाइ, जेके उन्हनि पंहिंजा किताब लिखिया कॉम्पिटेटिव ऐं जेके ॿारनि जी इख़्लाक़ियात जे लाइ उन्हनि खे जेके कहाणियुनि जे तौर ते किताब लिखिया, जेके मूं पंहिंजे स्कूल जी लाइब्रेरी में रखिया बि आहिनि ऐं ॿारनि खे चवंदी बि आहियां त हीअ ज़रूरु पढ़िजो। त असां हाणे पंहिंजो प्रोग्राम अॻियां शुरू कयूं था। सो मुसरत, ओवर टू यू। महिरबानी ज़रीन। डॉक्टर परवीन मूसा मेमण जो तफ़सीली जेका हिते असीं गुफ़्तगू कंदासीं, पर थोरो जेको मुख़्तसिर तारुफ़ डॉक्टर परवीन मूसा मेमण जो ताल्लुक़ थरपारकर डीपलो तहलके सां। आपा परवीन मूसा मेमण पहिरीं जेका पंहिंजी नौकरी शुरू कई मीरपुर ख़ासि खां, ऐं नंढपण खां ई उन्हनि पंहिंजूं तहरीरूं लिखणु शुरू कयूं, केतिरा ई हुननि मकाला लिखिया ऐं उन खां पोइ उन्हनि जो कैरियर ॾिसिजे त कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट में उन्हनि रिटायर कयो आहे एज़ ए एसोसिएट प्रोफेसर। तक़रीबन 39 किताब पब्लिश थियल आहिनि ऐं 12 किताब डॉक्टर परवीन मूसा मेमण जा अणछपियल आहिनि जेके अञा पब्लिश थींदा। उन खां अलावा लतीफ़ियात, बालक अदब, तहक़ीक़, 1000 खां मथे मुख़्तलिफ़ कालम आहिनि डॉक्टर परवीन मूसा मेमण जा, जेके मुख़्तलिफ़ अख़बारुनि में वक़्तन फ़वक़्तन छपजंदा रहिया आहिनि ऐं इंतिहाई सरगर्म ऐं मानाइती प्यार वारी शख़्सियत जेका हर प्रोग्राम में बि असां सां गॾु हूंदी आहे,
त हिन मुख़्तसिर प्रोग्राम में असां मूंखे लॻे थो त मुमकिन त न हूंदो त उन्हनि सभिनी ते सभु को ॻाल्हाए सघे, पर जेको बि कहाणियूं आपाजियूं आहिनि, हिकिड़ी मुतरजिम आहे त को अहिड़ो अदब जो पासो छॾियल न आहे, अहिड़ो कोन्हे जेको आपा परवीन मूसा उन ते न कयो हुजे। ख़ासि ॻाल्हि त हायर एजुकेशन कमीशन पारां संदसि किताबनि खे अवॉर्ड मिलियल आहे ऐं CSS लाइ किताब जेको आहिनि आपा जा उहे रिकमेंड कयल आहिनि, त उन्हनि जी तयारीअ लाइ सिंधीअ में डॉक्टर परवीन मूसा मेमण जा किताब पढ़िया था वञनि ऐं उन जो बि किताब चवंदा आहिनि सिंधी किताब या ॿिया किताब अॼुकल्ह दौरु कोन्हे, किताब पढ़िजे नथो, छपराइजे थो ऐं रहिजी थो वञे, पर डॉक्टर परवीन मूसा मेमण जो किताब जूं 1000 खां मथे कापियूं जेके आहिनि से छपजियल बि आहिनि ऐं विकामजी चुकियूं आहिनि, जंहिं ते असांखे 2 किताबनि ते अवॉर्ड मिलियल आहिनि तहक़ीक़ जा, त तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे। ऐं असां वटि थींदो आहे जेकॾहिं असां जूं औरतूं एतिरियूं मुतहरिक बि आहिनि, लेखकाऊं बि आहिनि, सरगर्म कारकुन आहिनि, पर चइजे त हू पाण खे ॾाढो डाउन टू अर्थ या इहे चइजे त हू एतिरो अॻियां न ईंदियूं आहिनि, पंहिंजे तारुफ़ में ॾाढी कंजूसी कंदियूं आहिनि, त ॼण सां कुझु बि कोन कयो आहे। त असां सिंधी अदबी संगत जे पारां इहो ई सोचियो त अचो त पंहिंजे सरतियुनि खे, पंहिंजे भेनरुनि खे मान ॾियूं, असां पाण पंहिंजी तारीख़ लिखूं ऐं असां उन्हनि नालनि खे अॻियां आणियूं जिन घणो कुझु कयो आहे ऐं साम्हूं उन्हनि जो एतिरो असांखे नज़र अचे थो त उन्हनि खे एतिरी मञता न पई मिले। सो इहो प्रोग्राम उन जी सिलसिले जी कड़ी आहे। सभ खां पहिरीं असां ताज जोयो साहिब खे गुज़ारिश कंदसि तो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मुबारकबाद ॾींदो सिंधी अदबी संगत औरत शाह ऐं खाना बदोश राइटर्स कैफ़े जी सरवाण अमर सिंधू खे, जिन असांजे तमामु लीजेंड तख़लीकार डॉक्टर परवीन मूसा सां ही रिहाण संदसि किताबनि जे हवाले सां मल्हाई आहे। के शहर सिंध जी तारीख़ में वॾी अहमियत रखनि था, उन्हनि शहरनि में डीपलो बि हिकु आम शहर आहे। डीपले जो जॾहिं असीं नालो वठंदा आहियूं तॾहिं मोहम्मद उस्मान डीपलाईअ जो नालो सरे फ़हरिस्त हूंदो आहे। डीपलो मोहम्मद उस्मान जी सुञाणप हुई या मोहम्मद उस्मान डीपले जी सुञाणप, पर जॾहिं डीपलाई साहिबु चइबो आहे त सिर्फ़ु मोहम्मद उस्मान डीपलाई जो नालो ई असांजे अखियुनि ॾाढो ईंदो आहे। जीअं बलोच साहिबु चइबो त डॉक्टर नबी बख्श बलोच जो नालो ज़ैनो जोय साहिबु जॾहिं चइबो आहे त मोहम्मद इब्राहिम जोय जो नालो अॻियां ईंदो आहे, ईअं मोहम्मद उस्मान डीपलाई डीपले जी सुञाणप। पर डीपले ॿियूं बि केतिरियूं शख़्सियतूं पैदा कयूं आहिनि, जिन में डॉक्टर सजण मेमण आहे। असांजी ॿी भेण असांजी फातिमा ज़ोहरा काज़ी, जेका उनजो बि तइलीमी हवाले सां तमामु वॾो किरदारु आहे ऐं उहा ई ज़ात उनजी आत्मकथा लिखियलु आहे। ऐं संदसि वर मोहम्मद अली मोहम्मद काज़ी, जंहिंजो सफ़र ज़िंदगीअ जो आत्मकथा लिखियलु आहे। मोहम्मद उस्मान अदीब, गुल्लू तीवणो, ऐं उनखां पोइ शाहिद परवेज़ काज़ी जेको सेक्रेटरी एजुकेशन थियो, आसिफ़ मेमण ऐं कमोडोर इक़बाल मेमण, जेके ॿई भाइर आहिनि असांजी परवीन मूसा जा। ऐं ॿिया केतिरा माण्हू आहिनि जेके डीपले पैदा कया, जिन जो नालो तारीख़ में मौजूदु आहे। ऐं उन्हनि जूं ख़िदमतूं जेके आहिनि, जिन में मखदूम ग़ुलाम मोहम्मद मेमण, जेके डिप्टी साहिबु सॾियो वेंदो, जंहिं ते नसीर मिर्ज़ा 2 किताब सिंधी ऐं उर्दूअ में तरतीब ॾिना आहिनि। ॿिया केतिरा डीपले जा माण्हू जेके मुख़्तलिफ़ खातनि में, मुख़्तलिफ़ शोबनि में सिंध अंदरि, सिंध खां ॿाहिरि ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। त इन ई लिस्ट में असांजी भेण डॉक्टर मूसा परवीन जो बि नालो असीं शामिलु कयूं था। ऐं हूअ असांजे अॼोके प्रोग्राम जी जेका ईअं सम्झो त ममदू आहे। ऐं इन प्रोग्राम में असां उनजे शान में या उनजे तारीफ़ में ॻाल्हाए रहिया आहियूं। हिन पंहिंजी ज़िंदगी उनजो ज़िक्र कुझु असांजी भेण हसीन मुसरत कयो। हीअ असांजी भेण असांजे मायानाज़ अदीब डॉक्टर काज़ी ख़ादुम वांगुरु
इन जी बि प्राइमरी तइलीम मुख़्तलिफ़ शहरनि में रही। उनजो वालिद मुख़्तियार कारो, उनजो वालिद मुख़्तियार कार, अदीअ जो वालिद मुख़्तियार कार कॾहिं मिठी में, कॾहिं उमरकोट में, कॾहिं सांगड़ में, कॾहिं ॿियनि शहरनि में रहियो त मीरपुर ख़ासि में रहियो त अदीअ जी प्राइमरी तइलीम बि ईअं ई रही। ऐं पोइ पाण जॾहिं 83 में अंग्रेज़ीअ में MA कयूं, 88 में सिंधीअ में MA कयूं ऐं 2012 में पाण सिंधी अदब में PhD कयूं। पाण बुनियादी तौरु उस्ताद आहिनि ऐं मीरपुर ख़ासि जे इब्न रुशद कॉलेज खां वठी नज़रत कॉलेज ताईं पाण तइलीमी ख़िदमतूं सरांजाम ॾिनियूं अथनि। असां वटि थींदो ईअं आहे त असांजा उस्ताद सिर्फ़ु किताबी तइलीम ॾींदा आहिनि, निसाबी तइलीम ॾींदा आहिनि ऐं उन खां वधीक हू न पढ़ंदा आहिनि ऐं न ॿारनि खे मालूमात ॾींदा आहिनि। पर असांखे फ़ख़ुरु आहे त असांजी भेण परवीन मूसा जॾहिं कॉलेज में पढ़ाईंदी रही आहे त ॿारनि खे निसाब खां ॿाहिरि जी बि तइलीम ॾींदी रही, उन सिंधी अदब बाबति ॼाण ॾींदी रही। उन पंहिंजे तइलीमी तदरीस वारे अरसे दौरान लिखण सां पंहिंजो राब्तो कयो, केतिरा ई किताब लिखियईं। पर माण्हू असांजा अदीब या असांजा तइलीमदान रिटायर थियण खां पोइ ज़िंदगी सां रिटायर थी वेंदा आहिनि, पर अदीअ रिटायर थियण खां पोइ वधीक तेज़ीअ सां लिखणु शुरू कयो आहे। जीअं असांजी भेण ॿुधायो त हुन जा 39 किताब छपिजी चुका आहिनि। ऐं सम्झां थो त संदसि 40 किताब अॼु अकेडमी ऑफ अदबियात जो जेको अदबियात पर्चो आहे उहो मूं वटि आयो, उनजे पुठियां लिखियलु हो त डॉक्टर फ़हमीदा हुसैन ते अदी परवीन मूसा उर्दूअ में किताब लिखियो आहे। त हुन हिन वक़्त ताईं 40 किताब असांखे ॾिना आहिनि ऐं उन्हनि में ॿारनि लाइ 16 किताब हुन लिखिया आहिनि। अख़लाक़ी क़द्र खां वठी ॿियनि किताबनि ताईं हुन 16 किताब लिखिया आहिनि। ऐं वाक़ई इहा वॾी ॻाल्हि आहे त असांजे वॾनि अदीबनि ॿारनि लाइ लिखणु छॾे ॾिनो आहे। नतीजतन नवां अदीब पैदा थियणु ॾाढो ॾुखियो मरहलो अची वियो आहे। पर अदीअ 16 किताब उन खां पोइ पाण लतीफ़ियात ते 4-5 किताब लिखिया अथनि, जिन में आदे सिन अदब आहे अखड़ियुनि आलम सब आबाद करी विया जे अमी कॾे देरो दोस्त जो, जेको तालो भिक्षा में जेका हिन साल अदबी कॉन्फ्रेंस थी उन ते उनजो महूरत कयो वियो। उन खां सवाइ पाण CSS मुक़ाबले जा इम्तिहान PCS ऐं असांजा नौजवान जेके इंटर में या BA में या MA में पढ़नि था या पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहाननि लाइ तयारी कनि था, उन्हनि जे सिलसिले में बि हिन सिंधी अदब जा केतिरा ई किताब लिखिया आहिनि। ऐं संदसि PhD जो किताब जेको उनजो उनवान आहे सिंधी नसर जी तारीख़ में औरतुनि जो हिसो। उहा थीसिस किताबी सूरत में छपिजी चुकी आहे। उन खां सवाइ पाण सिंधी अदब जो जाइज़ो ऐं लतीफ़ियात ऐं सिंधी नसर जे सनफ़ुनि जो अभ्यास, गुलदस्तो, MCQ पुछा गाछा, सिंधी अदब तहक़ीक़ ऐं तनक़ीदी मुतालियो, सिंधी अदब जो जदीद मुतालियो जहिड़ा किताब असांखे ॾिना आहिनि। ऐं पाण संदसि कलम जो पोरियो अञा ताईं जारी आहे। ऐं हुनजो हिकिड़ो किताब पल पायो सच आहे जेको तनक़ीद ते आहे। ऐं उन में हुन सिंध जा उहे सभु वॾा आलिम अदीब उन्हनि जे फ़न ऐं अदब जो तनक़ीदी जाइज़ो वरितो आहे, जिन में मिर्ज़ा कलीज बेग, डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणी आहे, मंगाराम बलकाणी आहे, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना आहे ऐं शमशेर हैदरी आहे, अब्दुल जब्बार जूणे जो आहे, डॉक्टर अब्दुल मजीद सिंधी आहे। उन खां सवाइ डॉक्टर नवाज़ अली शौक़, डॉक्टर कमाल जामड़ो, बेगम ज़ीनत अब्दुल्ला चना ऐं ॿियनि जे अदबी तनक़ीदी जेके लिखतूं आहिनि उन्हनि जो हुन जाइज़ो वरितो आहे। पाण संदसि अञा केतिरा किताब छपजणा आहिनि, जिन में संदसि आतम कथाई किताब आहे, पारखू पारस जा, उहो शाह लतीफ़ जे ते जिन तहक़ीक़ कई आहे उन्हनि आलमनि ते संदसि किताब अचण वारो आहे। मोहम्मद इस्मान डीपलाईअ जे नसरी ख़िदमतुनि ते संदसि किताब आहे। परवीन मूसा खे 7 भाइर ऐं
पाण में 5 भेनरूं आहिनि, पर सभु तइलीम याफ़्ता ऐं ॿियनि उहिदनि ते। संदसि भाउ हिकिड़ो कमोडोर आहे, हिकिड़ो DMG ग्रुप में जेको संदसि मोबी भाउ आहे उहो, संदसि पुटु ऐं न्याणी ॿई डॉक्टर आहिनि। अहिड़े नमूने सां संदसि सॼो ख़ानदान पढ़ियल लिखियल आहे। ऐं आउं सम्झां थो त असांखे परवीन मूसा जहिड़ियूं जेके भेनरूं जेके तइलीम खाते जे मैदान में जेकॾहिं असांजूं समूरियूं भेनरूं ईअं लिखण पढ़ण सां पंहिंजो वास्तो रखनि त आउं सम्झां थो सिंधी ॿोली, इल्मु अदब, सिंध जी तारीख़, सिंध जी तहज़ीब जी वॾी ख़िदमत थींदी। ऐं अदी परवीन मूसा खे सलाम पेश करियां थो ऐं गॾोगॾु सिंधी अदबी संगत हैदराबाद औरत शाख खे सलाम पेश करियां। जे हवाले सां उहो पंहिंजो मकालो पेश कनि। डॉक्टर रेहाना मल्ला सिंधी अदबी संगत औरत शाख जी सेक्रेटरी रही चुकियूं आहिनि ऐं हिन वक़्तु काउंसलर आहिनि। उन मथां थिए हूंदा पेर न लही पिरीअ जो। हूअं त तव्हां सभिनी परवीन मूसा जो सॼो प्रोफाइल ॿुधो त हुन अदब जे हर सिन्फ़ ते पंहिंजो पाण मंझरायो आहे, पर आख़िर में आपा पंहिंजे कहाणियुनि जो हिकिड़ो किताब शाया कयो आहे 20 तोला सोन जे नाले सां। ऐं आपा पाण मूंखे चयो त मुंहिंजी ख़ुशी थींदी त तव्हां उन किताब ते ॻाल्हायो। त अॼु मुंहिंजो जेको हिते मौज़ू आहे किताब हिन जो सो आहे कि 20 तोला सोन, उन जे कहाणियुनि जा मौज़ू ऐं असांजे सिंधी अदब में जेके औरत राइटर थियूं आहिनि, लेखक आहिनि, उन्हनि जे मौज़ूअनि जो तक़ाबुली जाइज़ो त आया आपा पंहिंजे मौज़ूआती लिहाज़ खां कीअं उन्हनि सां गॾु हली आहे। सिंधी लेखकाउनि जे कहाणियुनि जो मौज़ू ऐं किताब 20 तोला सोन जो तक़ाबुली जाइज़ो। सिंधी कहाणीअ में औरत लेखकाउनि जो अचणु रुगो हिकु नई जिन्स जी अदबी शिरकत न, पर सिंधी अफ़सानी अदब जे फ़िक्री ऐं फ़नी सफ़र में हिकु अहम अॻु भराई हुई। औरत लेखकाउनि पंहिंजे तजुर्बनि, मुशाहिदनि ऐं अहसासनि खे कहाणियुनि जो मौज़ू बनाए समाज जे उन्हनि पासनि खे उजागर कयो जिन खे आम तौर ते नज़रअंदाज़ कयो वेंदो हो। सिंधी अदब में औरत अफ़साना निगारनि हिन रिवायत खे अॻिते वधाईंदे औरत जी ज़िंदगी, उन जे मसइलनि, उन जे अंदरूनी कैफ़ियतुनि खे हिकु मुनफ़रिद नुक़्ते नज़र सां पेश कयो। सिंधी अदब जे इन्हनि अफ़साना निगार औरतुनि में रोशनारा मुग़ल, कला प्रकाश, ज़ीनत चन्ना, सुमेरा ज़रीन, महताब महबूब, खैरुनसा जाफ़री, नूरुलहुदा शाह, फ़हमीदा हुसैन ऐं ॿिया अहम नाला शामिल आहिनि। इन्हनि अदीबाउनि वटि मौज़ूअ जो दायरो रुगो औरतुनि जे मसइलनि ताईं महदूद न हो, पर सिंधी समाज जे समाजी तहज़ीबी तबक़ाती सूरत हाल पिणु इन्हनि जे अफ़साननि में नुमाया नज़र अचे थी। हिननि जे फ़न जी बुनियादी ख़ुसूसियत इहा आहे त उन्हनि समाज खे औरत जे तजुर्बे ऐं अहसास जी रोशनीअ में ॾिठो। हिननि लेखकाउनि जे कहाणियुनि जो अहम मौज़ू औरत जी सुञाणप रहियो। रिवायती समाज में औरत जी सुञाणप अक्सर धीउ, भेण, ज़ाल या माउ जे रिश्तनि ताईं महदूद कई वेंदी आहे, पर हिननि लेखकाउनि हिन महदूद तसवर खे चैलेंज कंदे औरत जी हिकु आज़ाद ऐं मुकमल वजूद खे साम्हूं आणण जी कोशिशि कई। संदनि लिखियल अफ़साननि में इहो सवाल पिणु नुमाया तौर उभिरे थो त औरत जी पंहिंजी ख़्वाहिश, राय, शख़्सियत जी कहिड़ी अहमियत आहे। छा खेसि पंहिंजे ज़िंदगीअ जा फ़ैसिला पाण करण जो हक़ हासिलु आहे? इहो ई सवाल उन्हनि जे अफ़साननि खे महज़ समाजी मौज़ूअनि खां अॻिते वठी वञी फ़िक्री मानवियत अता करे थो। हिननि जे लिखियल अफ़साननि में पिदरशाही समाजी निज़ाम पिणु अहम मौज़ू हो। मर्द खे फ़ैसिला करण जो इख़्तियार ऐं औरत खे फ़रमान बरदारीअ जी तलक़ीन असांजे समाजी रवैयनि जो हिकु निमाया पासो रहियो आहे। इन्हनि लेखकाउनि पंहिंजे कहाणियुनि में ताक़त जे इन अदम तवाज़ुन खे मुख़्तलिफ़ किरदारनि ऐं हालतुनि ज़रिए वाज़िह कयो। उन्हनि जे लिखियल कहाणियुनि में औरत जी ख़ामोशी रुगो ख़ामोशी न, पर उन जे अंदरि लिकल बेचैनी, एहतिजाज ऐं मज़ाहमत पिणु महसूसु थींदी आहे। इन जे करे उन्हनि जा अफ़सानवी किरदार पढ़ंदड़नि खे न रुगो मुतासिर था कनि, पर खेनि पंहिंजे समाजी रवैयनि ते सोचण लाइ मजबूर पिणु कनि था। शादी ऐं अज़दवाजी ज़िंदगीअ खे पिणु संदनि लिखियल कहाणियुनि जे अहम मौज़ूअनि में शामिल कयो वियो आहे। उन्हनि शादीअ खे सिर्फ़ु हिकु मुक़दस मिसाली रिश्ते तौरु पेश न कयो, पर उन जे बदिरां उन जे अंदरि मौजूदु पेचीदगियुनि, जज़्बाती महरूमियुनि, अदम मसावात ऐं समाजी दबाव खे पिणु पंहिंजे कहाणियुनि जो मौज़ू बनायो। मोहबत जे हवाले सां पिणु उन्हनि कहाणियुनि जो जेको अंदाज़ आहे सो क़ाबिले तवजा आहे। औरत जे जज़्बनि, ख़्वाहिशनि ऐं अहसासनि खे हिकु इंसानी तजुर्बे तौरु पेश करणु उन्हनि जे अफ़साननि जी अहम ख़ुसूसियत रही।
अहिड़ी तरह संदन अफ़साननि जी औरत रुगो कंहिं मर्द किरदार जे मुहबत जो मर्कज़ नथी रहे, पर पाण हिकु साहिब अहसास ऐं पंहिंजे चूंड जो हक़ु रखंदड़ शख़्सियत तौरु साम्हूं अचे थी। इन्हनि लेखकाउनि घर खे बि अहिड़ी जाइ तौरु पेश कयो जिते मुहबत ऐं पंहिंजाइप सां गॾु ताक़त, इख़्तियार, जबर जा रिश्ता बि मौजूदु हूंदा आहिनि। घरेलू तशदुद, ज़हनी अज़ियत, मुआशी इनसार, जबरी फ़ैसिला इन्हनि जे अफ़साननि में मुख़्तलिफ़ सूरतुनि में नज़र आया, जिते हिकु बज़ाहिर ज़ाती मसइलो हिकु वसी समाजी मसइले जी सूरत अख़्तियार करे वठे थो। उन्हनि औरत जे तजुर्बे खे अदब जो हिकु मोतबर ऐं संजीदा मौज़ू बनायो। उन्हनि ज़िंदगीअ जे उन्हनि गोशनि खे ज़बान ॾिनी जेके ॾुघे अरसे ताईं ख़ामोश रहिया। हिननि जे अफ़साननि में औरत जो ॾुख बि आहे, ख़्वाब बि, महरूमी बि, त मज़ामत बि। इन ई तनाज़ुर में जेकॾहिं आपा परवीन मूसा जे अफ़साननि जो जाइज़ो वरितो वेंदो त उहे औरत जो महज़ हिकु मज़लूम किरदार न, पर हिकु बाशऊर, हसास ऐं पंहिंजे वजूद जो अदराक रखंदड़ शख़्सियत जे सूरत में नज़र ईंदा। जेका ॻाल्हि हिन जे फ़िक्री शऊर खे महज़ औरत जे मसइलनि जे तहरीर खां बुलंद करे हिकु वसी समाजी ऐं अदबी इज़हार बणाए थी। संदसि फ़न रुगो एतिजाज ताईं महदूद न आहे, पर हिन वटि किरदार निगारी, नफ़्सियाती असर, हक़ीक़त निगारी ऐं समाजी शऊर पिणु नुमाया आहे। उहा रोज़मर्रा जे मामूली नज़र ईंदड़ वाक़िअनि में बि इंसानी ज़िंदगीअ जा वॾा मसइला ॻोल्हे लहे थी। हेठि संदसि कहाणियुनि जो मुख़्तसिर तारुफ़ पेश कजे थो। इहे कहाणियूं जेके हींअर 20 तोला सोन में छपियूं आहिनि। सुखनि जो संसार, हीअ हिन किताब जी पहिरीं कहाणी आहे जंहिंमें लेखकानीअ कड़े सच जो ज़िक्र कयो आहे, जंहिंमें घर जो हिकु फ़र्दु कमाए ऐं ॿिया बेदर्दीअ सां उनजी कमाई खाइनि बि, मथां वरी जताइनि बि। ख़ासि तौर ते हिकु न्याणी जॾहिं सॼे घर जी कफ़ालत कंदड़ हुजे त उनजी भेण पंहिंजी अहसास बरतरीअ में हुनखे हर वक़्तु अहसास कमतरीअ जो अहसासु ॾियारे थी ऐं हुनखे चवे थी त तूं जीअं त ख़ूबसूरत न आहीं, इन करे तुंहिंजा रिश्ता नथा अचनि। ऐं अहिड़े नमूने सां उहा तकड़ी शादी करे ऐं हिकिड़ी चोट खाए थी। ऐं लेखका इहो पैगाम ॾिए थी त तकड़ जो अंजाम हमेशह तबाही रहियो आहे ऐं ज़ाहिरी ॾेखाव में अची अक्सर धोखा ई पलव पवंदा आहिनि। चरी हिन बापा परवीन मूसा जी पहिरीं कहाणी आहे जेका घणो अॻु छपिजी चुकी आहे ऐं हाणे हिन में किताब में शामिल कई वई आहे। हीअ कहाणी तबक़ाती समाज में ग़रीब, मज़लूम, पेनू औरत सभाईअ जे दर्द कथा ते ॿधल हिकु सची कहाणी आहे, जंहिंमें लेखका इहो तासुर ॾियण जी कोशिशि कई आहे त मुहबत जो को बि मज़हब कोन्हे, ख़ासि तौर ते माउ जी मुहबत जो, जेका लेड़ू वैस हूंदे बि पंहिंजे ॿार जे लाइ पिनंदी हुई, पर जॾहिं उहो ॿारु मरी वञे थो त उहा बुख भरे थी पर पिने नथी। डाइवो, हिन कहाणीअ में उन्हनि माउनि ऐं पीअरनि जो ज़िक्र कयल आहे जेके उमिरि जे आख़िरी सरहद ते पंहिंजे बचनि खां सवा ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। छाकाणि त हू पंहिंजा ॿार ॿाहिरि पढ़ण लाइ उमाणनि था त उनजी लेखका हिननि ख़ूबसूरत हिन सिटरुनि में करे थी इज़हार करे थी त इंसाननि जा बचा त झिरकियुनि जा बचा थी विया आहिनि, जेके आख़िरे मां निकिरण खां पोइ वापसि ई नथा अचनि। हिन कहाणीअ में अॼु जे माइटनि जो दर्द समायल आहे। हीअ कहाणी संदन अकेलाई जे दर्द जी नुमाइंदगी पिणु करे थी। उहे माइट पंहिंजो अलाह ताला विकिणी ॿार ॿाहिरि पढ़ण लाइ मोकिलनि था ऐं आख़िर में उहे पोड़प ऐं अकेलाई जो अज़ाब भोगनि था। कहाणीअ जे आख़िर में उहे ज़ईफ़ पीउ माउ जी नरासाई ऐं वकोड़ल ख़्यालनि जो इज़हार वरी हिननि सिटुनि में करे थी त कुकड़ सही कंदा आहिनि जो ठूंगा हणी हणी पंहिंजे ॿारनि खे औकात में रखंदा आहिनि। इहा हिकिड़ी माना दर्द जी कैफ़ियत आहे जेका उहो बयानु थी करे त हीअं छॾे असांखे हलिया था वञनि। ज़ीना, हीअ हिकु नसीहत भरियल कहाणी आहे जंहिंमें लेखका इहो तासुर ॾिनो आहे त बुरी दोस्ती कीअं इंसान खे नुक़सानु पहुचाए थी। हिन कहाणीअ में सिंधी चमड़ियूं ऐं मुहावरा पढ़ण जहिड़ा आहिनि। तमामु ख़ूबसूरत उन्हनि जो जेका ज़िक्र कयो वियो आहे। 20 तोला सोन संदसि टाइटल कहाणी आहे जंहिंमें हर वर्किंग वूमेन जो मसइलो यानी मासीअ जी दर्द जेका किसो बयानु कयो वियो आहे। उहे औरतूं या मर्द जेके नौकिरीअ लाइ ॿाहिरि वञनि था ऐं घर जेके हिन हवाले था कनि नौकरनि ऐं मासियुनि जे, त उते बदहाली, बेवसी ऐं बेइज़तीअ जो शिकार थींदड़ इहे मायूं जेके वीचारियूं घरनि में पंहिंजे मुड़ुसनि नथा थियनि थियूं, उहे जॾहिं कम ते थियूं अचनि त कीअं उहे जेका आहे चोरी थियूं कनि उन्हनि घरनि मां, ईअं ई 20 तोला सोन जी चोरी थी वेंदी आहे। सेठियाणी ऐं एतबार बि इन्हनि मासियुनि जे ज़िंदगीअ जी कहाणी आहे त इहे मासियूं पंहिंजी ज़िंदगी कीअं थियूं गुज़ारनि। हिते आपा जी हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे त उहा जिथे मासीअ खे नेगेटिव किरदार में अदा थी करे पेश थी करे, उते वरी उहा कमु कंदड़ मासी पॉज़िटिव किरदार में बि नज़र अचे थी। यानी इंसान जे किरदार जा केतिरा ई रूप आहिनि जिन खे आपा मुख़्तलिफ़
अंदाज़ सां पेश करे थी पंहिंजे कहाणियुनि में। एतबार कहाणीअ में लेखक उन औरत जो दर्द बयानु कयो आहे जंहिंसां मुड़ुसु धोखो करे ॿी शादी करे थो, पर लेखक उन औरत खे सर तस्लीम करे शिकस्त खोरदा नथी करे, बल्कि उहा औरत बग़ावत करे उहो घर ई छॾे थी वञे जिते उहो बेवफ़ा मर्द ॿी ज़ाल वठी अचे थो। तॾहिं उहा पंहिंजा ख़ुशियुनि भरिया पल उन घर में ई पूरे उतां निकिरी अचे थी। मोहम्मद अली पठान संदसि इन कहाणीअ बाबति राय ॾींदे लिखे थो त हिन कहाणीअ में उन जे घुर्जाहार माण्हुनि में ॻाल्हाईंदड़ ॿोलीअ जो इस्तेमालु ऐं तमामु घणी दिलचस्पी पैदा कई आहे, ख़ासि तौर ते औरताणे लहजे जी चाछंदार ॿोली जेका मुहावरनि चवणियुनि जो चोलो पाए वधीक सुहिणी पंहिंजो मिसाल पाण बणिजंदी आहे। सो भेण जे कलम मां हीअ कहाणी सर्जजी अखियुनि आॾो हिकु अहिड़ो जहान निर्वार कयो आहे जेको उनजो ई भाग वक़्त ऐं नसब आहे। खज़ानो हीअ कहाणी उन्हनि वालदेन जी आहे जन जा ॿार ग़लति सोबत में हलिया वञनि था ऐं जन खे सुधारण लाइ माइटनि खे कुझु ॾुखिया क़दम खणणा पवनि था। पंहिंजो पीउ पंहिंजे पुट खे पाण ई अगवा कराईंदो आहे ऐं वरी तावान भरे उनखे छॾाईंदो आहे त उनखे थोरी तकलीफ़ अचे त जीअं हू बुरी सोबत खां पंहिंजो पाण खे बचाए सघे। इंस्पेक्टर हिन कहाणीअ में समाज में प्यार कंदड़ ॿिनि किरदारनि जो अलमियो ॾेखारियो वियो आहे जिन खे माइटनि जी सख़्तियुनि ग़लति कम तरफ़ धिके छॾियो। नतीजो इहो थियो जंहिंखे लिकाइण लाइ छोकिरी दाईअ जे वर चढ़ी वई ऐं छोकिरो वरी जेल में वञी पियो। अहिड़ियूं नकुली दायूं असांजे समाज में नीमकीम ख़तरे जान जीअं आसपास ई घुमंदे फिरंदे नज़र अचनि थियूं। संदसि कहाणीअ जी नुमाया ख़ूबी संदसि सादो ऐं पुरअसर असलोब बि आहे जेको पढ़ंदड़नि खे आख़िर ताईं साण खणी हले थो। बकौल सिद्दीक़ मंगरियो हुजे त मञणु मुराद आहे त डॉक्टर साहिबा वटि दात बि आहे त कहाणीअ जो अदराक बि आहे, वटिसि मंज़र निगारी बि आहे त किरदार निगारी ऐं मकालमा निगारी बि आहे, वटि सादी सलूणी मुहावराती ॿोली बि आहे, ट्रीटमेंट बि आहे। संदसि कहाणी पढ़ंदे पढ़ंदे का ॻाल्हि ज़हन में खुखे थी ऐं उहा आहे आर्ट ऐं क्लाइमेक्स। तलाक हीअ कहाणी अदले बदले जे नासूर में सड़ंदड़ हिकिड़ी मासूम न्याणीअ जी आहे जंहिं पंहिंजे हिमत सां तइलीम फिराए पंहिंजो पाण खे पेरनि ते बीहारियो। मतिलबु आपा जी कहाणीअ में किथे बि तव्हांखे औरत शिकस्त खाईंदी रोंदी मजबूर नज़र न ईंदी। हालतूं केतिरियूं बि हुजनि पर उहा औरत उन्हनि हालतुनि सां तव्हांखे विढ़ंदी नज़र ईंदी। चौथी धीउ कहाणीअ में लेखक ॿुधाइणु चाहे थो त जीअं त इन कहाणीअ में चौथी धीउ ॼमंदी आहे त पीउ माउ खां वधीक समाज खे फिकुर थी पवंदो आहे त हाणे 4 धीअर ॼमी वयूं हिननि वीचारनि जो छा थींदो जॾहिं त हुननि जो पीउ ऐं हुनजी माउ उन्हनि ॿारनि खे पढ़ाइनि था त उहे समाज में जेके हिन जा सभई कज़न आहिनि उनखां वधीक क़ाबिल उहे छोकिरियूं थियूं थियनि। त चौथी धीउ में उहा ॿुधाए थी त जेकॾहिं धीउनि सां साॻी ट्रीटमेंट रखंदव जेका पुटनि सां था रखो त धीअरूं कंहिं अञा वधीक तव्हांखे पुटनि खां नतीजा ॾेई थियूं सघनि। मासी नूरा हीअ इश्क ऐं मोहबत जे बाहि में जलंदड़ छोकिरीअ जी कहाणी आहे जंहिंखे सिर्फ़ु इन करे भाउरनि तरफ़ां मारियो वियो त हिन पसंदि जो इज़हार कयो हो, जॾहिं त मारियो न उनखे क़ैद कयो वेंदो आहे। जॾहिं त किस्तवार नावल हर उन नए लेखक जी वारदात आहे जंहिंखे इहो चई रिजेक्ट कयो वेंदो आहे त तुंहिंजे कहाणी या नावल में उहो दम कोन्हे जो छापे सघे। इहो मूंसां बि थियो हो, मूंखे बि ईअं कंहिं वॾे राइटर चयो हो त न तुंहिंजे कहाणीअ में एॾो दम कोन्हे जो छापियो। त इहो वाक़ई हर कंहिंखे इहो थियो पेश ईंदो आहे ज़िंदगीअ में। मतिलबु त आपा परवीन मूसा जूं ही कहाणियूं सिंधी समाज में औरत जी हैसियत उनजे सूरनि ऐं दर्दनि जी कथा बयानु करण सां गॾु खेनि पंहिंजे वजूद जी सुञाणप ऐं पंहिंजो पाण ते यकीन ऐं पंहिंजे ज़िंदगीअ में मुतहरक ॼण जो पैगाम ॾियनि थियूं। पंहिंजे इन कहाणियुनि बाबति पाण लिखे थी त इहो ज़रूरु ॼाणाईंदसि त हिननि कहाणियुनि जा मौज़ू सिंध जा मौज़ू आहिनि। सिंधी समाज में मौजूदु तबक़ाती कशमकश नाइंसाफ़ियुनि बेरहमियुनि ज़ुल्मनि ऐं मुनाफ़िक़तुनि जा मौज़ू आहिनि। मौजूदा दौर जा मौज़ू आहिनि ॼण हर घर जा आसपास जा मौज़ू आहिनि। ॾिठो वञे त असां वटि हिन मर्दाणे तसलत वारे समाज में औरत खे अक्सर कमतर महसूसु कयो या करायो वेंदो आहे। तहरीरी तौर ते पिणु इहो इज़हार कयो वञे थो ऐं सम्झां थी त अहिड़ो समाज कॾहिं बि तरक़ी याफ़्ता थी नथो सघे जेको औरत खे ॿिए दर्जे जो शहरी सम्झिजे। तव्हांजी महिरबानी, इहे आपा जा वर्ड हुया। हाणे असांजे ॻाल्हाईंदड़नि में हाणे ज़वार नक़वी साहब खे गुज़ारिश कंदसि त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। 2010 में गवर्नमेंट जे तरफ़ां मुंहिंजी पोस्टिंग थी EGO थरपारकर हेठि मिठी। हिन खां पहिरीं मूं कॾहिं बि थरपारकर या मिठी पंहिंजे ज़िंदगी में कोन ॾिठो हुयो ऐं इहो ॿुधो हुयमि त माण्हू खेखड़नि ते वेंदा आहिनि, वॾो तकलीफ़ वारो सफ़र आहे। पर 2010 में या 9 में मुंहिंजी जॾहिं पोस्टिंग थी त पोइ मूंखे मिठी एतिरो सुठो लॻो जो मां मुस्तक़िल उते
पंहिंजो मां न पिए चाहियो त मुंहिंजी उतां बदिली थिए। हिकु ॾींहुं छा थियो जो मां जेको मिठीअ जो रस्तो आहे उहो छॾे नसीर साहिबु मां बदीन जे रूट खां मूं चयो त ॾीपले जा स्कूल ॾिसंदो पोइ मां मिठी हलियो वेंदुसि। त जॾहिं आउं ॾीपले पहुतुसि ऐं ॾीपले खां पोइ मिठी पहुतुसि त इहो सफ़र एॾो त ॾुखियो ऐं थकाईंदड़ हुयो जो विच में का बि आबादी कोन हुई, रुॻो लूण जूं खाणूं हुयूं ऐं परे परे ताईं वण ॿूटा माण्हू होटलूं का शइ कान हुई। मां जॾहिं मोटी आयुसि त आउं डॉक्टर फज़ल मेमण न्याज़ पवर साहिब जो दोस्त आहे, मां डॉक्टर फज़ल मेमण साहिबु ॾे वियुसि ऐं मूं चयोमांसि मुंहिंजो साईं तव्हांजे वालिदेन खे शाबस हुजे जो इन ॾीपले मां तव्हांखे हुननि पढ़ायो ऐं तीअं पढ़ियो, डॉक्टर थियो, इंजीनियर थियो, ऑफिसर थियो ऐं तव्हां ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि में पंहिंजूं हैसियतूं ऐं शख़्सियतूं मंझरायूं। ऐं मैडम परवीन मूसा उन ई फैमिली सां तालुक़ु रखे थी जिन उतां ॾीपले मां सफ़र कयो ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पढ़ियूं ऐं पोइ हो हुननि ॿारनि खे पढ़ायो। डिस्ट्रिक्ट ऑफिसर हिकिड़ी हूंदी हुई जंहिंजो नालो बेगम मुमताज़ बेगम हूंदो हो। मुमताज़ बेगम खे जॾहिं मूं पहिरियों भेरो ॾिठो त मूंखे ईअं लॻो त ॼण त मुंहिंजी अम्मा ईअं ई हूंदी हुई, मुंहिंजी अम्मा ईअं ई हुई जीअं मुमताज़ बेगम आहे। पोइ मूं हुन खां पुछियो त तव्हां पढ़ियो कीअं, किथे पढ़ियो? हुन चयो त मुंहिंजे बाबा जो दोस्त हूंदो हो पंहिंजो साईं उर्साणी साहिबु, मोहम्मद इस्माइल उर्साणी साहिबु, चई पोइ मुंहिंजे बाबा असांखे उन वटि छॾियो, पोइ मां उते रहंदी हुअसि, पोइ उते मां पढ़ंदी हुअसि ऐं उतां मूं पंहिंजी एजुकेशन पूरी कई। त हक़ीक़त इहा आहे त थरपारकर ख़ासि तौर ते ॾीपलो उतां जे जेको असांजे माण्हुनि सफ़र कयो आहे ऐं उन्हनि सफ़र करे ऐं जेको पंहिंजी कॉम्पिटेंसी में पंहिंजी हुननि हैसियत मंझराई आहे उहा इंतिहाई क़ाबिल फ़ख़ुरु ऐं ॻणप जोगी आहे। अदी परवीन मूसा मेमण जा कुझु किताब मूं पढ़िया आहिनि, उन लाइ इहे लफ़्ज़ इस्तेमालु करे सघिजनि था त हू बर्क़ रफ़्तारीअ सां लिखंदड़ लेखक आहे। तमामु घटि माण्हू आहिनि जिन पंहिंजे टाइम खे सजायो कयो आहे ऐं पंहिंजे टाइम में हुननि पंहिंजे हिसे जो कमु कयो आहे। शमसुल उलमा रईस मिर्ज़ा कलीज बेग साहिबु उन जे मां कुतुब खाने में वियुसि, उन जे कुतुब खाने में चइनी पासनि खां टेबलूं रखियल हूंदियूं हुयूं। पोइ पाण जंहिं मौज़ूअ ते लिखंदा, जेकॾहिं उहो मूड न हूंदो हुयो त वरी को तर्जुमे करण जो मूड हूंदो त पाण वरी ॿी मेज़ ते वञी वेहंदा, उते लिखंदा हुया। ऐं ईअं हुननि पंहिंजी ज़िंदगी जो हर पल पर पंहिंजो उनखे हिस्ट्री में ॻणायो। त मैडम परवीन मूसा खे पढ़ण खां पोइ इहा ख़बर पई पए त हुन ॿारनि जे लाइ बि लिखियो आहे, ॿारनि लाइ हुन जा 17 किताब आहिनि, लतीफ़ियात ते बि लिखियो अथई, लतीफ़ जे मुख़्तलिफ़ फ़िक्री पहलुअनि ते, हुन जे शाइरीअ ते, ऐं न सिर्फ़ु इहो पर हुन कहाणियूं बि लिखियूं आहिनि। वरी अॻिते हलियो त हुन कहाणी जा तर्जुमा बि कया आहिनि। ओ हेनरी जी हिकिड़ी कहाणी आहे जंहिंखे नोबेल प्राइज़ मिलियो। ओ हेनरी उन कहाणी में लिखे थो त हिकिड़ो माण्हू हुयो, उन माण्हूअ खे आर्टिस्ट हुयो। हीउ जेको ओपनियर थिएटर आहे, इहो जंहिं आर्टिस्ट जे नाले आहे उन जो नालो अर्ज़ंग आहे। अर्ज़ंग ओपन एयर थिएटर हिन जो असुलु नालो आहे। अर्ज़ंग उहो चित्रकार हूंदो हुयो जंहिं जो जेको रेड शेड हूंदो हुयो पेंटिंग्स में इस्तेमालु करण लाइ, उहो रेड शेड ॿियो को आर्टिस्ट इस्तेमालु करे न सघियो। पोइ उन जी ख़बर तॾहिं पई जॾहिं हू बीमार थियो ऐं हुनखे इस्पताल में दाख़िल कयो वियो त ख़बर पई त हुन जूं ॿई सथरूं तक़रीबन ख़तमु थी चुकियूं हुयूं ऐं ज़ख़्म आलूद हुयूं। हू पंहिंजो कलम खणंदो हो, जॾहिं बि हुनखे रेड शेड ॾियणो हूंदो हो त पंहिंजे सथर ते ईअं कलम हणंदो, उन मां जेको रतु निकिरंदो उन जो हू रेड शेड ॾींदो हुयो।
त उहो हेनरी साहब पंहिंजी कहाणीअ में लिखे थो त हिकिड़ो आर्टिस्ट हुयो, उन आर्टिस्ट खे दिली इश्तियाक हुयो। ऐं हीअ मैडम जेका कहाणी टालिस्टाई जी तर्जुमो कई आहे, जंहिंजो नालो कुर्बानी आहे, मां उन जे हवाले सां ही ॻाल्हि थो कयां त उन आर्टिस्ट जी दिली ख़्वाहिश हूंदी आहे त हू हिकिड़ी अहिड़ी तस्वीर ठाहे जंहिंखे ॾिसण खां पोइ माण्हू बेसाख़्ता तौर ते चवनि हीअ त को ईसा जहिड़ो मासूम आहे। पोइ हू मुसलसल हलंदो रहे थो उन माण्हूअ उन ॿार जी ॻोल्हा में त को अहिड़ो ॿार मिले जंहिंजो चहिरो ईअं ई मासूम हुजे, ईअं ई इनोसेंट हुजे। पोइ हिकिड़े स्कूल जे ॿाहिरां जी मटे थो, ॾिसे थो त हिकिड़ो नंढड़ो ॿारड़ो आहे, उहो रांदि पियो थो करे। हू सम्झे थो त हीउ एतिरो ई हिनजो चहिरो मासूम आहे। पोइ स्कूल एडमिनिस्ट्रेशन खां हुनजी मोकल वठी थो, हुनखे पंहिंजे स्टूडियो में वठी अचे थो, हुनजी तस्वीर ठाहे थो। उहा सॼी दुनिया में तस्वीर मशहूरु थिए थी ऐं माण्हू चवनि था त हीउ त केॾो मासूम आहे जेतिरो ई सा। पोइ 5-8 सालनि खां पोइ हुनजे दिलि में ख़्वाहिश थी पैदा थिए त आउं हिकिड़ी अहिड़ी पेंटिंग ठाहियां जंहिंखे ॾिसण खां पोइ माण्हू चवनि हीउ त को शैतान आहे। ऐं पोइ हू मुसलसल उन माण्हूअ जी ॻोल्हा में हलंदो रहे थो। पोइ हुनखे माण्हू मिले थो, हुनखे ॾिसे थो, चए थो न हिन में इंसानियत पणे जी ही शइ आहे, हिन में ही शइ आहे। हिन जो सफ़र तवील तरीन थींदो वञे थो। पोइ हिकिड़े ॾींहुं हिकिड़े जेल जे ॿाहिरां मटे थो, ॾिसे त हिकिड़ो माण्हू कैदी आहे, उहो कमु पियो करे। हिन ॾिठो त हिन जे चहिरे में जेको गर्व आहे, जेको ख़तरनाकियत आहे, जेका वहशतपणो आहे, इहो अहिड़ो ई थी सघे थो शैतान। पोइ हू होम डिपार्टमेंट खां परमिशन वठी हुनखे पंहिंजे स्टूडियो में वठी अचे थो। जेॾीमहिल हू पंहिंजी हुनजी तस्वीर ठाहिण शुरू थो करे त उहो जेको कैदी हुयो उहे पंहिंजा 2 हथ पंहिंजे चहिरे ते ॾेई ऐं उन चहिरे खे लिकाए थो। त हू चवे थो त तूं हीउ चहिरो छो पियो लिकाई, मां त तुंहिंजी तस्वीर ठाहिण लाइ तोखे वठी आयो आहियां। हुन चयो न, मूंखे पहिरीं ॿुधाए त मूं कैदीअ जी तो परमिशन वरिती, पोइ तूं मूंखे वठी आए, पोइ तूं मूंखे सुठी मानी खाराई, पोइ तूं मूंखे हिते कुर्सीअ ते स्टूल ते विहारियो, हाणे मुंहिंजी तस्वीर पियो ठाहीं, छो पियो ठाहीं? चई इहो मां तोखे नथो ॿुधाए सघां। चई जेकर तूं मूंखे न ॿुधाईंदे त पोइ मां तोखे तस्वीर ठाहिण न ॾींदुमि। पोइ काफ़ी हिननि जे डायलॉग्स जी ॾे वठि थिए थी। आख़िर में हू ॿुधाएसि थो त मूंखे हिकिड़े अहिड़े माण्हूअ जी तस्वीर ठाहिणी आहे जंहिंखे ॾिसण खां पोइ माण्हू बेसाख़्ता चवनि त हीउ त को शैतान आहे। त हुन चयसि अच्छा, त तूं उहो ई आर्टिस्ट आहीं जंहिं अॼु खां 20 साल पहिरीं हिकिड़ी तस्वीर ठाही हुई जंहिंखे ॾिसण खां पोइ माण्हुनि बेसाख़्ता चयो त हीअ त तस्वीर एतिरी मासूम आहे जेतिरो हज़रत ईसा जो चहिरो मासूम। हुन चयो हा आऊं उहो ई आहियां। चई उहो ॿारु आऊं हुउसि। इन ते हुन कहाणी जो क्लाइमेक्स थिए थो। बिल्कुलु ई परवीन मूसा मेमण साहिबा जेका कहाणी टॉलस्टॉय जी तर्जुमो कई आहे, उहा कहाणी उहो ई असरु छॾे थी जेका ओ हेनरी जी कहाणी पढ़ण वक़्तु मुंहिंजे ज़हन ते असरु छॾियो हुयो या पढ़ंदड़नि ते असरु छॾी थी। न सिर्फ़ु इहो, पर हिन जेके शख़्सियतुनि जा हवाला ॾिना आहिनि उहे मुख़्तसिर सही, उहे मुख़्तसिर ई आहिनि, पर उहे रिसर्च जी बुनियादी कम में मदद कंदा। माना दीवान गिदूमल खां वठी शमसुल उलमा मिर्ज़ा कलीज बेग खां वठी जेके बि शख़्सियतूं हैदराबाद जूं सिंध जूं थी गुज़रियूं आहिनि ऐं उन्हनि जा जेके कम आहिनि, मुख़्तसिर कम ही इस्पताल काउस जी इस्पताल कंहिं ठाराई, ही कारीमोरी कॉलेज कंहिं ठारायो, माना उन्हनि में उन्हनि जा हवाला अचनि था। त मां सम्झां थो त भेण परवीन मूसा साहिबा पंहिंजो टाइम विञाइण खां सवाइ पंहिंजे ज़ाहिर आहे त हू ख़ातून आहे, हुनखे घर जा कमकार हुनखे लुक आफ्टर करिणो पवंदो। हुन नौकिरी कई आहे, तमामु हुनखे पंहिंजे नौकिरीअ खे टाइम ॾियणो पवंदो हूंदो। नौकिरीअ लाइ टाइम कढी हुनखे उहा स्टडी करणी पई हूंदी जेका ॿिए ॾींहं ते हुनखे पंहिंजे क्लासरूम में डिलीवर करणी हुई। उन्हनि सभिनी जे बावजूदि हिन पंहिंजो टाइम सजायो पियो आहे। ऐं इन खां बि वधीक जेका ॿी ॻाल्हि आहे जेका मां परवीन मूसा मेमण साहिबा खे ॿुधाईंदुसि त उहा इहा त संदुनि लाइ इहा इज़त ऐं एज़ाज़ आहे। संदुनि लाइ इहा इज़त ऐं एज़ाज़ आहे ऐं एवार्डनि खां वॾो एज़ाज़ आहे त सिंधी अदबी संगत
ख़वातीन शाख उन्हनि सां अॼु जेको आहे उन्हनि सां ई प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे ऐं उहा ख़वातीन शाख जंहिंजी रूह रवां अमर सिंधू आहे ऐं असांजी मुसरत भेण आहे या असांजी रिहाना मलाह भेण आहे उन अदबी संगत हुनखे अॼु ई हुनजे लाइ प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे जेको यकीनन हिकिड़ो क़ाबिल इज़त क़ाबिल फ़ख़ुरु ऐं कॾहिं बि न विसरंदड़ हिकिड़ियूं घड़ियूं आहिनि सो पंहिंजो मां आदि रिहाना मलाह एतिरो सुठो ॻाल्हाए वई आहे जो उन खां पोइ मां एतिरियूं पंहिंजूं मुख़्तसर ॻाल्हियूं अदीअ जे हवाले सां शेयर कंदुसि ऐं इनशा अल्लाह ताला संदसि ॿिया किताब पढ़बा ऐं उन ते मुफ़सिल ॻाल्हाइबो महिरबानी हाणे असांजी मुहक़िक़ डॉक्टर शाज़िया पिताफ़ी साहिबा खे गुज़ारिश कंदसि त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। महिरबानी हसीन मुसरत स्टेज ते वेठल मैडम अॼोके हिन प्रोग्राम जी जिन जे शान में कयो वियो आहे मैडम परवीन मूसा मेमण साहिबा, मैडम अमर सिंधू साहिबा, मैडम परवीन मूसा मेमण खे खिराज अक़ीदत संदसि कम जी मञता खे संदसि कम एज़ अ जेको उन्हनि जो आहे उन्हनि खे मञता ॾियण जे लाइ गॾु थिया आहियूं। संदसि केतिरा ई हवाला आहिनि मैडम परवीन मूसा मेमण साहिबा जा, उस्ताद बि आहे, लेखिका बि आहे, मुहक़िक़ बि आहे, मुतरजिम बि आहे। संदसि कहाणियुनि जो हिते ज़िक्र थियो त उन्हनि सभिनी हवालनि मां जंहिं हवाले जे असां हिते ॻाल्हाइणु चाहींदसि उहा संदसि लतीफ़ शनासी आहे। लतीफ़ शनासी असां सभिनी जो लतीफ़ महबूब शाइर आहे, असां सभिनी जो हर दिलि अज़ीज़ शाइर आहे, सिंध जो तमामु वॾो शाइर आहे। त उन ते सभिनी लिखियो आहे, मुख़्तलिफ़ हवालनि सां लिखियो आहे। मैडम परवीन मूसा मेमण पंहिंजे इंटरव्यूज़ में पंहिंजे किताबनि में ज़िक्र कयो आहे त हुन शाह अब्दुल लतीफ़ ते PhD करणु चाही पिए पर उहा संदसि ख़्वाहिश अणपूरी रहिजी वई, पर उन ख़्वाहिश जो पूराओ हुन शाह लतीफ़ ते मुख़्तलिफ़ किताब लिखी करे उन हवाले सां पंहिंजो कयो आहे। त बहरहाल जेको संदसि पहिरियों किताबु आहे जंहिं ते मां हिते ॻाल्हाइणु चाहींदसि उहो आहे आदियसियुनि अदब आहे अखियुनि में। हीअ मैडम परवीन मूसा मेमण साहिबा जो उहो किताबु आहे जिन में असांजा जेके बि सिंध जा अदीब आहिनि, शाइर आहिनि, असीं जॾहिं पंहिंजो को किताबु लिखंदा आहियूं त उनजो जॾहिं टाइटल या किताब जो उनवान चूंडणु चाहींदा आहियूं त यकीनन असांजे साम्हूं शाह जो रिसालो हूंदो आहे ऐं उन मां ई को ख़ूबसूरत उनवान चूंडणु चाहींदा आहियूं। उहो शेख अयाज़ पीर हिसामुद्दीन राशिदीअ खां वठी असांजी मैडम अमर सिंधू ताईं सिलसिलो जेको आहे जारी आहे ऐं अॻिते बि उहो जारी रहणो आहे। त हिन किताब में उहे किताब गॾु कया विया आहिनि, उन्हनि सां टाइटल गॾु कया विया आहिनि ऐं रिसाले मां वरी उहो पूरो बैत ॾिनो वियो आहे। त हिकिड़े तरीक़े सां हीअ हिकिड़ी ॼण त बिब्लियोग्राफी बि ठही वई आहे, हीअ हिकिड़े क़िस्म जी उहा नॉलेज गॾु कई वई आहे त शाह लतीफ़ जूं उहे कहिड़ियूं सिटूं आहिनि, कहिड़े सुरनि मां वरितल आहिनि ऐं कंहिं उन्हनि में पंहिंजे किताबनि जा उहे टाइटल पंहिंजो रखिया आहिनि। उन हवाले सां शेख अयाज़ जा असां किताब पंहिंजो ॾिसूं त की जो बीजल ॿोलियो हुजे, भौर बिरे आकाश हुजे, तूं छपर तूं छांव हुजे, साईं GM सेठ जी जेका आतम कहाणी आहे, जनब गुज़ारिम जिन सां पीर हिसामुद्दीन राशिदीअ जो ॾोथी ॾींहं, जीअं मूं चयो त इहो सिलसिलो उन वक़्त खां वठी अॼु ॾींहं ताईं जारी आहे। या मैडम अमर सिंधूअ जो किताबु हुजे त सर्दियूं सुॼे सुञ, ऐं इहो सिलसिलो अॻिते बि जारी रहणो आहे। त उहो संदसि किताबु आहे आदियसियुनि अदब अखियुनि में। उन खां सवाइ मैडम परवीन मूसा जेको आहे सो ॿिया बि शाह लतीफ़ जे हवाले सां संदसि ॿियो मशहूरु किताबु आहे आलम सभु आबाद करी, जेको संदसि मज़मूननि जो मजमूओ आहे। ऐं हिन किताब में मैडम परवीन मूसा मेमण जेका कहाणीकार बि आहे, संदसि जेको तख़लीक़ी लेखक वारी सुञाणप या जेका अंदरि जी तख़लीक़ लेखक आहे उहा उभरी साम्हूं अचे थी, जेका मुहक़िक़ या तहक़ीक़ जे पोयां किथे कुझु वक़्त जे लाइ शायदि गुम थी वई। हिन किताब जीअं त मज़मूननि जो मजमूओ आहे ऐं उन मां उन्हनि मज़मूननि जा जेके टाइटल आहिनि अक्सर शाह जे सिटुनि मां खयल आहिनि। इन किताब में असांखे ज़िंदगी गुज़ारण जा कई दर्स मिलनि था, अलाह सां मुहबत ऐं रसूल जी मुहबत जा दास्तान बि हिन में मिलनि था। उन खां सवाइ असांखे जेका शख़्सियत जी तामीर आहे, जेको लतीफ़ बि असांखे पैगाम ॾिए थो त उन में महिनत जो पैगाम आहे, मुहबत जो पैगाम आहे, हार न मञण जो पैगाम आहे, मायूसी न करण जो पैगाम आहे, मुनाफ़िक़त न करण जो पैगाम आहे। उहे सभई जेके पैगाम आहिनि असांखे हिन मज़मूननि जे मजमूए में मिलनि था, जंहिंजे बलब्ज़ लिखंदे सिंध जे तमामु वॾे सफ़रनामे निगार अल्ताफ़ शेख साहब लिखियो आहे त
मूंखे हिननि मज़मूननि में जेका ख़ासि ॻाल्हि ॾिसण में आई उहा इहा हुई त हिन उहो कमु वॾी महिनत मुहबत अक़ीदत ऐं दिलचस्पीअ सां कयो आहे, जंहिं लाइ खेसि जस हुजे। उहो दर्स ऐं तदरीस जे पैगम्बरी शोबे पेशे सां सिलाड़ियल आहे। कलम ऐं इल्म सां संदसि नातो ऐं अदब सां उहो मुहबत जो सफ़र जारी ऐं सारी आहे। त यकीननि मैडम परवीन मूसा मेमून साहिबा उहो पंहिंजो जेको कलम सां ऐं इल्म सां मुहबत जो जेको सफ़र आहे उहो जारी ऐं सारी रखियो आहे। उन खां सवाइ आम तरह सां असां वटि इहो सम्झो वेंदो आहे त जेको पाण कमु करे थो हू चाहींदो आहे त उनजी पज़ीराई थिए, उहो ई कमु सभिनी खां बहितरीनु आहे, उहो ई कमु सभिनी खां सुठो आहे। पर ॿिए मौक़िक़ जी कम खे मञता ॾियणु इन जे लाइ वॾी दिलि खपे। ऐं यकीननि आपा परवीन मूसा मेमण वटि उहा वॾी दिलि आहे। जीअं हुन हिकिड़ो किताबु संदसि छपिजी चुको आहे, वया जे अमीक़ ॾे, जंहिंमें शाह लतीफ़ जे उन्हनि मुहक़क़नि जो ज़िक्र कयो वियो आहे जिन शाह लतीफ़ ते कमु कयो आहे ऐं ॾाढी गैर जानिबदारी सां उन्हनि जे कम खे मञता ॾिनी वई आहे। ऐं उन में असीं ॾिसूं था त असांखे मिर्ज़ा कलीज बेग, डॉक्टर गुरबख्शानी, डॉक्टर अलमन दाऊद पोटो, डॉक्टर नबी बख्श खान बलोच खां वठी रसूल बख्श पलीजे साहब ताईं जेको आहे सो उन्हनि मुहक़क़नि जे कम जी मञता कई वई आहे, उन्हनि जे कम ते राय ॾिनी वई आहे, उन्हनि जे कम खे गॾु करे असांजे साम्हूं आंदो वियो आहे, जेको ॼण त हिकिड़ो लिटरेचर रिव्यू आहे नवनि ईंदड़ मुहक़क़नि जे लाइ। जेकॾहिं हाणे केरु शाह लतीफ़ ते कमु करणु चाहे थो त हुनजे साम्हूं जॾहिं इहो कमु अचे थो त हुनजे लाइ घणी आसानी थी वञे थी त हुन खां अॻु में शाह लतीफ़ ते कहिड़नि आलमनि कमु कयो आहे ऐं संदसि कहिड़नि रुखनि ते कमु कयो वियो आहे ऐं असांखे अॻिते कहिड़े कम जी गुंजाइश निकिरे थी। ऐं इन ई सिलसिले जो आपा परवीन मूसा जो ॿियो किताबु आहे पारसू जे पारख जा, जेको अनक़रीब अचण वारो आहे। उन में वरी ख़ासि करे जेके मुख़्तलिफ़ सिंध जे यूनिवर्सिटीज़ में शाह लतीफ़ ते PhD जूं ऐं MPhil जूं डिग्रियूं जिन आलमनि कयूं आहिनि उन्हनि जो उन में ज़िक्र आहे। जीअं मूं चयो त आपा परवीन मूसा मेमण न सिर्फ़ु लेखक आहे पर हू ॿियनि जे कम जो बि दिलि खोले उन्हनि खे दाद ॾिए थी, उन्हनि जी मञता करे थी, उन्हनि जे कम खे जेको आहे सो अवाम जे आॾो आणे थी, उन्हनि ते किताब लिखे थी। त यकीननि जेको आपा परवीन मूसा मेमण जो शाह लतीफ़ जे हवाले सां कमु आहे उहो बि हिकिड़ो अहम हैसियत रखे थो ऐं असां सभिनी जे लाइ हिकिड़े पंहिंजो रेफरेंस बुक जे तौर ते उहे किताब असांजे साम्हूं आहिनि ऐं असांजे लाइ अहमियत रखनि था। आपा परवीन मूसा जी शख़्सियत जा जीअं मुख़्तलिफ़ हवालनि जो हिते ज़िक्र कयो वियो त यकीननि महिमान नवाज़, सभिनी सां हर दिलि अज़ीज़ ऐं सभिनी जो ख़्यालु रखण वारी शख़्सियत आहे। मां संदसि आपा जे लाइ इहो बैत पढ़ंदमि शाह लतीफ़ जो त भली कर थी ओम ही संग ॿारो चंसी वञी केच ॾिठो पुठीअ लॻी उनजी। त आपा परवीन मूसा सां गॾु सिंधी अदबी संगत जी जेका ही औरत शाखा आहे उन्हनि सभिनी खे मुबारकबाद बि हुजे ऐं उन्हनि हिकिड़ो तमामु सुठो कमु आहे। यकीननि असांखे माण्हुनि जो जहिड़े क़दुरु करणु खपे त उन सां असांजो जेको इल्म ऐं अदब जो जेको सफ़र आहे उहो अॻिते वधीक वधंदो। तव्हां सभिनी जी महिरबानी। की मकाला पढ़िया आहिनि। अॼु सलमा कादरी दिलि जी ॻाल्हि कंदी, उन्हनि डॉक्टर परवीन जे लाइ शाइरी कई आहे। तो असांजी प्यारी भेण सिंधी अदबी संगत जी ॾाढी सरगर्म असांजी साथियाणी डॉक्टर परवीन मूसा ऐं मां कई साल डॉक्टर IH ज़ुबैरी कॉलेज ऑफ होम इकॉनॉमिक्स में एज़ ए स्टाफ मेंबर ऐं कुलीग रहिया आहियूं ऐं रिटायर बि हिक ॿिए जे पोयां ई थिया आहियूं। त मूं हुनखे उते इलाही ऑब्ज़र्व कयो त हाणे जॾहिं हीअ प्रोग्राम थियण वारो हो त मुंहिंजे ज़हन में हुनजी सिटिंग तरी आई त पोइ मां ॾिठमि त हू पंहिंजे कम सां कमु रखंदी हुई ऐं मसरूफ़ इलाही रहंदी हुई, टाइम खे किल कोन कंदी हुई। इहो मूं हुन मां इलाही ऑब्ज़र्व कयो त मूं चयो त भला हाणे छो न ॿ लफ़्ज़ शाइरी जा कयां। हालांकि इहा मुंहिंजी मजाल आहे त मां डॉक्टर साहिबा ते कुझु लिखां, पर बहरहाल मुंहिंजी दिलि चयो। डॉक्टर परवीन मूसा, तुंहिंजी भेण मुंहिंजी भेण डॉक्टर परवीन मूसा, संदसि नज़र में सुंदर सपना ऐं आसा डॉक्टर परवीन मूसा। डॉक्टर परवीन मूसा ॾाही सुलछणी विंग सोसा डॉक्टर परवीन मूसा। डॉक्टर परवीन मूसा सूरत में सोभारी सीरत में न्यारी। मां त हिकु टिक हुनखे ॾिसंदी हुअसि, मतिलबु मूंखे इलाही ब्यूटीफुल लॻंदी हुई। सूरत में सोभारी सीरत में न्यारी पाण पाले सपना ऐं आसा पीपले जी ॾाही सिंधी रहूं सा डॉक्टर परवीन मूसा।
डॉक्टर परवीन मूसा अदबी नज़ब ज़ब्त जी रहनुमा, डॉक्टर परवीन मूसा दर्स ऐं तदरीस जी मुअल्लिमा, डॉक्टर परवीन मूसा तुझी भेण मुंहिंजी भेण, डॉक्टर परवीन मूसा लफ्ज़ लफ्ज़ लहरुनि सी इल्मी भरे कासा, डॉक्टर परवीन मूसा तुझी भेण मुंहिंजी भेण, डॉक्टर परवीन मूसा सूरत में ऐं सीरत में सियाणी सोभारी नीपले जी ॾाही, डॉक्टर परवीन मूसा, डॉक्टर परवीन मूसा। महिरबानी। शख्सियत ते बि ॿुधोसीं ऐं उन्हनि जेको लिखियो आहे, जेका तहक़ीक़ कई आहे, उन जे हर रुख खां तहक़ीक़ी मक़ाला पेश कया विया, कहाणियुनि ते, लतीफ़ियात ते ऐं उन्हनि जे ॿाराणे अदब ते, उन्हनि जे आर्टिकल्स ते, हर पासे खां मुहक़क़नि ॿुधायो ऐं उन्हनि पंहिंजी जेका उन्हनि जो कैरियर आहे, पंहिंजी नौकरीअ जे दौरान उन्हनि अणथक महिनत कई आहे। त हाणे सभिनी जी राय जेका डॉक्टर परवीन मूसा मेमण लाइ, डॉक्टर परवीन मूसा मेमण पाण खे छा थी सम्झे? सॼी ज़िंदगी वक़्त जी तमामु घणी मैनेजमेंट कई आहे, तॾहिं अल्हम्दुलिल्लाह अॼु आऊं एतिरो कमु करे सघी आहियां। मूंखे ख़बर आहे त मूं कीअं कीअं जेको आहे सो पंहिंजे मिटनि अज़ीज़नि साहेड़ियुनि केतिरनि फंक्शननि केतिरनि घरू कमनि में पाण खे मैनेज करण में तकलीफ़ ॾिठी आहे। रातियूं जागी आहियां, कॾहिं कॾहिं मूंखे लॻंदो आहे त मलका नूरजान जो हिकिड़ो गीत आहे, कितनी रातें जाग गुज़ारी कितनी खुशियां इन पे वारी, गीतों में जब ये बोल डले। सो मूं इलाही पंहिंजे पाण खे मैनेज करण में केतिरी ज़रूरी कमनि खे बि लवायो आहे, केतिरनि फंक्शननि खां कंधु कटायो आहे। हाणे अॼु बि हिकिड़ी तकरीब आहे, मूंखे हुते वञिणो आहे ऐं हुते मीलाद पियो थिए, उन्हनि घणे क़दुरु चयो आहे बिल्कुलु मुंहिंजे भिक में, माना भित बराबरि आहिनि ऐं उन्हनि सां तमामु सुठा टर्म्स आहिनि। मूं चयो इनशाला आऊं पहुची वेंदसि टाइम ते। सो इहो सभु कुझु जेको आहे न, हाणे हिन में मूं अक्सर सोचियो आहे त आख़िर जेको आहे मुंहिंजे कम मां समाज खे कहिड़ो फ़ाइदो आहे। ऐं त चवां मूं 40 लिखिया, 50 किताब लिखिया, 30 लिखिया, छा उहे केरु पढ़े थो? असल ॻाल्हि इहा आहे। ऐं मूं जेका हेॾी महिनत कई आहे, एॾो नूर निचोयो आहे, उन मां कंहिंखे को बेनिफिट मिले पियो त इन में मूं जॾहिं कथ कई पंहिंजे कम जी, पंहिंजो पाण जी मुनसिफ़ थी, त मूंखे अंदाज़ो थियो त मुंहिंजे कम में सभ खां वधीक प्रियोरिटी जेका आहे नौजवान नसल लाइ ऐं ॿारनि जे लाइ जेके असांजो मुस्तक़बिल आहिनि। ऐं उहे ई मुंहिंजा 6-7 किताब जेके हायर एजुकेशन जे तरफ़ां के मंज़ूर थिया, के जेके लाहौर ऐं इस्लामाबाद मां, मुंहिंजा 5 किताब पाकिस्तान लेवल ते छपिया आहिनि। त उहे किताब जेके आहिनि उन्हनि जा 3-4 हज़ार कापियूं जॾहिं खपियूं आहिनि, माना उहे केसि ताईं विया। ऐं इस्लामाबाद मां ॿार मूंखां फ़ोनियूं करे पुछंदा आहिनि त मैडम हिन क्वेश्चन जो जवाबु छा थींदो, सवाल छा सम्झाईंदा आहिनि। ऐं CSS अकेडमीज़ में मूं पढ़ायो, पर पोइ हाणे एज फैक्टर आहे, मूंखां रेगुलर एतिरो नथो वञाजे त पर आऊं फ़ोन ते रेस्पॉन्स ॾींदी आहियां। हिन प्रोग्राम जे विसादत सां आऊं पंहिंजे नौजवान नसल जे शागिर्दनि खे बिल्कुलु खुलेआम इजाज़त थी ॾियां। मुंहिंजो नंबर मुंहिंजे सभिनी किताबनि में आहे, चाहे आऊं पाकिस्तान में हुजां या ॿाहिरि हुजां, हू मूंखां हेल्प वठी सघनि था, छो जो इहो मुंहिंजो मिशन आहे। ऐं तंहिंखां पोइ नंढनि ॿारनि जे लाइ लिखण लाइ ऐं ईअं चवंदी हुअसि त मुंहिंजो हिकिड़ो मज़मूननि जो किताबु 3 दफ़ा छपियो, तॾहिं मूंखे अहसासु थियो त हीअ किताबु नेशनल बुक फाउंडेशन वारनि उनखे मेरिट सर्टिफिकेट बि ॾिनो। त हिन किताब जी जॾहिं एॾी ज़रूरत आहे त ॿिया मज़मून छो न लिखां। त पोइ मूं 3 किताब ॿारनि जे लाइ मज़मूननि जा लिखिया, पोइ हिकिड़ी प्लैनिंग सां 250 कहाणियूं लिखियूं ऐं जेके मूं बिल्कुलु मैनेज कयो त 64 पेजिस जो मूंखे किताबु आणिणो आहे, 3 क्लास खां वठी मैट्रिक ताईं जे ॿारनि जे लाइ। त उहे कहाणियूं ईअं कोन्हे त बादशाहनि सौदागरनि ऐं परियनि जुननि जूं, ठीकु आहे उहे ॿारनि जे लाइ माफ़ूक़िल फितरत कहाणियूं आहिनि, उन्हनि खे वणनि थियूं, पर एक्चुअल उहे कहाणियूं इल्मी कहाणियूं आहिनि। जो आउं एजुकेशनिस्ट त आहियां, बल्कि मूं त प्राइमरी स्कूल में बि पढ़ायो आहे 5 साल। मूंखे ख़बर पई त नंढनि ॿारनि जे लाइ कमु करणु ॾुखियो आहे।
पर उन्हनि खे मोड़ण जे लाइ तव्हांखे ओड़ा लफ़्ज़ ॻाल्हाइणा था पवनि, लिखणा था पवनि। त मुंहिंजा उहे किताब इलाही पॉपुलर थिया, जेके कहाणियुनि जा किताब हुआ। मालूमात जो ख़ज़ानो किताब खे अवॉर्ड मिलियो, जंहिंमें सिंध जी मालूमात, दीन जी मालूमात, दुनिया जी मालूमात, पाकिस्तान जी मालूमात, सिंधी अदब जी मालूमात, जेका सिर्फ़ु सिलेबस लेवल ते थी अचे। त उन किताब जूं इलाही कापियूं खपी रहियूं आहिनि। त मुंहिंजे चवण जो मक़सदु त पोइ मूंखे इहा कथ करण खां पोइ अंदाज़ो थियो त मूं ॿियो न त थोरो घणो पंहिंजो हिसो ज़रूरु विधो आहे, जेको अॻियां हली तारीख़ में क़ाइमु रहंदो इंशा अल्लाह ताला। ऐं बाक़ी अवां सभिनीनि जा इलाही कुर्ब बि पेर भरे आया, ऐं जेके न अची सघिया उन्हनि खे जा बि ऐं थोरा तीअं डेफिनेट ॾिसंदा हूंदा, हर कंहिंखे पंहिंजूं मजबूरियूं आहिनि। ऐं इन्हनि जे पंहिंजे असांजे अदबी संगत वारनि जी महिरबानी, जिन इहो प्रोग्राम ठाहियो आहे, इहो एजेंडा कयो आहे त असां औरतुनि खे जे कम खे प्रोमोट करियूं, जंहिंजे लाइ असां जेको आहे सो हर दफ़े अहिड़ा क़िस्म जा प्रोग्राम करियूं जीअं जेको आहे असांजी औरतुनि जो कमु ज़ाहिर थिए। ऐं इहा ॻाल्हि सही आहे। इन करे हाणे इन में मर्द भाउर दिलि में न कनि, बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि वाज़े करियां, छो त मूं जेको आहे जॾहिं PhD पे कई तॾहिं आउं हमीद सिंधीअ जो इंटरव्यू वठणु वई हुयसि। मूं हमीद साहिब खां पुछियो त साईं मूंखे इहो ॿुधायो त असां जूं औरतूं बि लिखनि पियूं औरतुनि जे बारे में, ऐं छा मर्दनि कोन लिखियो आहे छा? उन्हनि औरतुनि जे बारे में कोन लिखियो आहे, उन्हनि जा ॿिया मौज़ू आहिनि। चई न बाबा, मौज़ू इहे ई आहिनि, सभु जेके समाज में मौज़ू हलंदड़ आहिनि। पर आउं सम्झां थो त औरतुनि जीअं औरतुनि जे लाइ लिखियो आहे न, मर्द ओड़े दर्द सां, ओड़े दिलि सां, ओड़ी सोच सां लिखी कोन सघियो आहे। तंहिंजे करे औरतुनि खे बिल्कुलु औरतुनि लाइ लिखणु खपे। उन हिकिड़ो मूंखे वाक़ियो ॿुधायो त हिकिड़ी छोकिरी जेका हूंदी आहे हुनखे कारी करे मारियो थो वञे, ऐं उहो कारीअ जो इल्ज़ाम माउ थी खणे। माउ चए मूंखे मारियो, इहो मूंखे भले कारी करे मारियो, त छो त हुनजी धीअ जेका आहे मां जी मोहबत जे लिहाज़ खां, जीअं अदा ज़वार नकवीअ मुंहिंजी कहाणी कुर्बानीअ जो ज़िक्र कयो। हाणे कुर्बानी जेका कहाणी आहे सा हिकिड़े फ़ौजी जवान जी आहे, ऐं उहो फ़ौजी जवान जॾहिं उनजो फ़ौज में लड़ाईअ में बम ब्लास्ट था थियनि त उहो टैंकर हेठि थो अची वञे, उनजी सॼी शकुल ख़राब थी वञे, तमामु ज़ख़्मी थो थिए। फ़ौज हुनजो इलाज थी कराए, उनजी प्लास्टिक सर्जरी थी थिए, उनजे आवाज़ चेंज थो थी वञे, 6 महीना साल उहो जेको आहे बिस्तरे ते थो हुजे। पोइ फ़ौज हुनखे कढी थी छॾे, हुनजो चहिरो थोरो हैबतनाक थो थी वञे। त हू रिक्वेस्ट कंदो आहे त भई मुंहिंजो दिमाग़ सालिम आहे, मुंहिंजो जिस्म कमु करे थो, तव्हां मूंखे छो था कढो, मूंखे कमु करण जो जज़्बो आहे। पोइ उन विच में हुनखे मोकल थी मिले, हू ॻोठु वञे थो पंहिंजे घर वारनि सां मिलणु। नंढपण जो दोस्त हुनखे नथो सुञाणे ऐं हुन खां परे थो हटी वञे, पीउ नथो तक सुञाणे। हू पंहिंजे माउ पीउ जे घर ईअं थो थी रहे त आउं टोनीअ जो दोस्त आहियां, माउ सुञाणे थी वञे। जीअं नंढपण में हू टंगू लोॾींदो हो, जीअं नंढपण में हू चमचो झले खाईंदो हो, ऐं हू हुनजो कोट में हुन ख़ुशबू हुनखे पुट जी ईंदी आहे। पर मुड़ुस जे डप में चवंदी कोन्हे, पुट खे ख़त लिखंदी आहे। उहो ख़त जॾहिं हुनखे पहुचंदो आहे त पुट मूंखे लॻे थो टोनीअ जो दोस्त कोन हुओ तूं में, सॼी दुनिया तोखे सुञाणे न सुञाणे, ऐं मां तोखे सुञाणी वईसि। उहा कहाणी पढ़ंदे यकीन करियो मुंहिंजे अखियुनि में पाणी अची वियो। माउ जी जेका औलाद सां मोहबत आहे न, उनजो को मुल्ह कोन्हे। सो अहिड़े क़िस्म जूं कहाणियूं दुनिया में असांखे मुतासिर कनि थियूं, पोइ उन्हनि खे फिक्शनाइज़ करणो थो पवे। त इहो लिखण जो सफ़र जारी आहे, पर हाणे थोरी उन में कमी थी वई आहे। हाणे आउं ओतिरो नथी पहुची सघां। अॻु में मुंहिंजी स्पीड एॾी फास्ट हूंदी हुई, मूंखे यादि हूंदो हुओ त मुंहिंजे अलमारीअ में जेके किताब शोकेस में पिया आहिनि, कहिड़ो किताबु कहिड़ी शेल्फ में आहे, कहिड़े हंध ते आहे, उन में कहिड़े सुफ़े ते मूं कहिड़ी शइ मार्क कई आहे, साइड हिन ते आहे या हुन ते आहे। पर हाणे एज जे लिहाज़ खां मूंखे लॻे थो थोरो थोरो आउं सिलो थियां पई, इहो कुदरती अमल आहे। पर बहरहाल जेको मुंहिंजो मिशन आहे, मूंखे शौक़ु आहे, ऐं लिखी उहो पंहिंजा जेके लिखियल आहिनि कंप्लीट कंदीअसि, ऐं जंहिं मां कुझु न कुझु ज़रूरु फ़ाइदो थींदो। अवां सभिनी जी वॾी महिरबानी, लख थोरा। ही प्रोग्राम जेको आहे उनजी मुकमल रिकॉर्डिंग ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर कयो पियो वञे, जेको तव्हां ॾिसी सघो था। किताब जी मैडम त असांजी वॾी आहे, उनजी मोहबतूं आहिनि। हू चाहे थी त आउं ॿ लफ़्ज़ ॻाल्हायां, जेतोणीकि किताब जी निस्बत सां न, उहो किताब ॾिठो आहे जेको आहे। ऐं मैडम जो जेको कंट्रीब्यूशन आहे पोरियो आहे सिंधी अदब में ऐं समाजी दुनिया में, त इन हवाले सां मैडम जे पोरे जी जॾहिं कथ कयूं था त मूंखे त ईअं लॻंदो आहे त मैडम का जिन आहे या माण्हू आहे। एॾा किताब लिखे थी
ऐं एॾी रफ़्तार सां लिखे थी। मौजूदा दौर में खणी चई सघिजे थो त माण्हू बाबा चैट जीपीटी ते जेकॾहिं थोरो बि कंटेंट उन में रखे थो त तव्हांखे मज़मून ठही मिलंदो, किताब ठही मिलंदो। डीप सीकिंग में वञो त जनरेट थियनि था ॿिया आइडिया। पर ही मैनुअल दुनिया में माना 60 वारी डिकेड खां 70 वारी डिकेड 80 वारी डिकेड उन खां मुसलसल लिखंदी अचे थी ऐं मुख़्तलिफ़ यानी कि सिन्फुनि जेके असांजी कहाणी आहे, मज़मून नवीसी आहे, शाइरी आहे ऐं समाजियात आहे, उन ते हिन कलम खयो आहे। सो मैडम तव्हांजो कंट्रीब्यूशन तमामु वॾो आहे ऐं इन डिटेल में आउं तव्हांखे इहा दावत ॾेई चुको आहियां जामशोरे जी। ऐं हिते बि जेके भेनरूं आहिनि, मूंखे कॾहिं कॾहिं हिन सिग्रीगेशन जेके औरतुनि ऐं मर्दनि जी आहे न, इन ते बि थोरी रिजर्वेशन्स हूंदियूं आहिनि। ऐं दुनिया सॼी 42 मुल्क घुमी आहियो, इहे सिग्रीगेशन किथे नज़र ई नथी अचे। त मर्द औरत ख़ासि कर अदबी मोर्चे ते, सकाफ़ती मोर्चे ते ऐं सियासी मोर्चनि ते गॾियल जदोजहद आहे, उनखे सिग्रीगेट न कयो। मां अॻु सिंधी अदबी संगत में बि इहे रिजर्वेशन हुयूं त औरतुनि जा हक़, मर्दनि जा हक़, ॿारनि जा हक़ ऐं पूरी जेकी इंसानता जा हक़ आहिनि, उहो बुनियादी तरह जेको चार्ट आहे UN जो या जेको बि मिसा के मदीना के खोलियो जदीद दौर जा चार्ट, उन में का सिग्रीगेशन कोन्हे। मूं अॻे भेरे हिते वेठो हुउमि, 20 असांजा मर्द हज़रात वेठा, 20 हेॾा असांजूं अदियूं वेठियूं। मां चयो साईं ज़वार न की मूंखे इजाज़त ॾे त 10 मिंट मां गॾिजी हुननि सां वेहा। चई त वरी हले छा सम्झनि, सम्झण जी कहिड़ी ॻाल्हि आहे। असां अदब जे उन मोर्चे जा सिपाही आहियूं जेके बुनियादी तरह बुनियादी तब्दीली जी ॻाल्हि था करियूं। इहो फ़लसफ़ो असांजे अदब में बि आहे, असांजी सियासत में बि आहे त असीं गॾियल नमूने सां हर मोर्चे ते जदोजहद करियूं। ऐं सिंध जी बालादस्ती, सिंध जी जेकी शऊर जो जेको मोर्चो आहे, उन में अदब पहिरियों दस्तो आहे, बख्तरबंद दस्तो, जेको सभिनि ऊंदाही ताक़तुनि सां विढ़े थो। उहो कहाणी जी सूरत में, नावल जी सूरत में, शाइरी जे रूप में ऐं तव्हांजे अमली रूप में। सो इहा सेग्रीगेशन घटायो, कोशिशि कयो। ऐं यूनिट ज़रूरु हुजणु घुरिजनि जुदा, औरतुनि जा ऐं मर्दनि जा, जेकॾहिं तव्हां ज़रूरी सम्झो था। पर गॾियल नमूने सां उहा दावत ज़रूरु हिक ॿिए खे मिलणु घुरिजे, इंडिविजुअल ऐं प्लूरल। मैडम परवीन, तव्हांजे लाइ शायदि पढ़ी मां पंहिंजी देशस वठां थो ऐं तव्हांखे जामशोरे जी दावत आहे। उते MH पावर में तव्हां सां गॾु प्रोग्राम कंदासीं, उन ते आउं मकालो बि तव्हां ते लिखंदुमि। ओड़े कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार, जियो सभु कंहिं जियोसीं, दर्शन धारों धार, प्रेम तुंहिंजा पार, अहिड़ा चई अहिड़ा चओ। जिए सिंध। सभिनी खे मुंहिंजो सलाम क़बूल हुजे। मां खाना बदोश ऐं स्पेशली सिंधी अदबी संगत औरत जे प्लेटफॉर्म ते ॻाल्हाइण जे लाइ तव्हां मूंखे दावत ॾिनी आहे, तव्हांजो थोराइतो आहियां। अॼु काफ़ी अरसे खां पोइ मां हाज़िर थियो आहियां। बेसिकली मां कराची मां न, मां हैदराबाद में ई रहां थो। अॼु मां स्पेशली कराची वियल हुयसि त मां रस्ते में घर वञण खां पहिरीं हिते लही वियसि। थकल ॾाढो हुउसि, पर अॼु जॾहिं इहे सभु गुफ़्ता मां ॿुधिया, इहे तक़रीरूं मां ॿुधियूं त मुंहिंजी थक लही वई आहे। तमामु बहितरीनु, तमामु ख़ूबसूरत या ऐं मुंहिंजो जेको तारुफ़ थियो, छो त पहिरियों त दादूअ में जादू हूंदो, हाणे त लॻे थो डीपले में बि जादू आहे। त बहरहाल तमामु ख़ूबसूरत इहा तक़रीब आहे। ऐं मां हिकिड़ी रिक्वेस्ट कंदसि त बराए महिरबानी कॾहिं कॾहिं आचर ते बि प्रोग्राम रखी छॾंदा कयोसि, छो त असां सुबुह शाम 2 टाइम या त पंहिंजी मज़दूरी कंदा आहियूं। थैंक यू। ख़िताब तकरीर असांजी प्यारी अमर सिंधो खे गुज़ारिश आहे त हू पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। सदारत करण वारे खे, हर ॻाल्हाइण वारे ते ज़रूरु जेका असां पंहिंजी राय ॾियणी आहे, मां पंहिंजी राय ॾींदसि। पर सभ खां पहिरीं इन ई ॻाल्हि खां शुरू कयूं था, इहा सेग्रीगेशन कई कंहिं आहे।
ही सेग्रीगेशन छा औरतनि कई आहे? हिन सेग्रीगेशन लाइ औरतनि खे छा मजबूर न कयो वियो आहे? हिन वक़्त ताईं जेके बि सरकारी गैर सरकारी अदबी तंज़ीमनि जा मुख़्तलिफ़ प्रोग्राम थियनि था, मां सिर्फ़ु हिकिड़ो जेका असां गुज़ारिश करणु चाहींदसि त मूंखे ॿुधायो वञे त औरत लेखकाउनि, दानिश्वरनि ऐं अदीबाउनि ऐं शाइराउनि लाइ केतिरी मञता जा ॾिहाड़ा मल्हाया विया आहिनि। मूंखे सिर्फ़ु उन्हनि जा नाला ॿुधायो वञे त पोइ मां सम्झंदसि त असांखे सेग्रीगेशन जी ज़रूरत कान्हे। ऐं सचपच त इहा असां बि ख़्वाहिश रखूं था त इहा सेग्रीगेशन न हुजणु खपे। इहा ख़्वाहिश असांजी आहे ऐं उहा ख़्वाहिश रखण जे बावजूदि असां अलॻि ठाहिण ते मजबूर आहियूं, छाकाणि त हाणे असां जूं अखियूं ॾिसी ॾिसी थकी पियूं आहिनि त हीअ जेके स्टेज ते वेहनि था असांखे रुॻो ताड़ियूं वॼाइण लाइ घुराइनि था ऐं हाणे असां ताड़ियूं वॼाइण वारनि मां कोन आहियूं। असां पंहिंजे भेनरनि खे, पंहिंजे अदीबाउनि खे पाण मान ॾेई सघूं था। ऐं सचपुचो त अॼु ख़ासि तौर ते डॉक्टर साहिबा जे लाइ जेका ही मञता जो प्रोग्राम रखण खां पोइ बि जेको अॼु हुन ते ॻाल्हायो वियो, मां ॿुधी ख़ुदि सच पुछो त हिकिड़ी शर्मसारी महसूस थी कयां त हेतिरनि ॾींहंनि में हिकिड़ी उहा मुहक़िक़ ख़ातून, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त औरत जेका असां रिसर्चर ऐं मर्द रिसर्चर में फ़र्क़ु आहे। औरत लेखका मर्द लेखक में बि फ़र्क़ु हूंदो, पर रिसर्चर में ख़ासि तौर ते जंहिं वटि 39 किताब जंहिं लिखिया हुजनि, अदा चयो त 40 किताब थी विया आहिनि, 40 किताब लिखिया हुजनि, उन घरदारी बि कई हुजे, उन नौकरी बि कई हुजे, उन ज़मानेदारी बि कई हुजे ऐं सभिनी जॻहियुनि ते किथे काटा करिणो आहे, किथे साथ ॾियणो आहे, किथे वक़्तु ॾियणो आहे, उन अहिड़े टाइम जी मैनेजमेंट कई हुजे जो मां नथी सम्झां त असांजे घणनि मर्द अदीबनि वांगुरु उहो अदी जे ॿारनि खे का शिकायत हूंदी त अदी टाइम न ॾिनो आहे घर खे। असांजे केतिरनि ई मर्द मोहक़नि वांगुरु हिन जे जेका असां घर जो जेको पार्टनर आहे उनखे बि का इहा शिकायत न हूंदी त हिन असांजो टाइम उनखे ॾिनो आहे। उहा ख़ातून बल्कि घणो करे सभु ख़वातीन जेके अचनि थियूं उहे हर जॻह ते पंहिंजा फ़र्ज़ पूरा कंदे उन सां गॾु ई इज़ाफ़ी जेको कमु कनि थियूं ऐं उन कम में जॾहिं समाज खे मञता न मिले तॾहिं लाज़िम आहे त असां सभु, तव्हां ॾिठो त तोहफ़ा, तव्हां ॾिठो त गिफ्ट, तव्हां ॾिठो त जेको औरत लेखकाउनि जो जेको प्यारु आहे, मां सम्झां थी त असां थोरा बेशक हूंदासीं पर उहो अणलभ इन करे आहे जो असां सभिनी खे इहो अहसासु आहे। हिकिड़ी ख़ातून जेका उन खां पोइ लिखे थी, मूंखे ही ॿुधंदे ॿुधंदे मूंखे यादि पियो आयो त कहिड़ी मिसाल ॾेई सघिजे थी डॉक्टर साहिबा लाइ, कहिड़ी मिसाल ॾेई सघिजे थी त मूंखे माखीअ जी मख वारो बि जेका असां आहे त जेको फुड़ो फुड़ो करे गॾु कंदी हुजे, फुड़ो करे गॾु कंदी हुजे ऐं या हिकिड़ी नंढड़ी जेका खिविल जेका माकोड़ी हिकिड़ो दाणो खणी ईंदी हुजे ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो त उन दाणे मां ख़रार थिया आहिनि। तव्हां ॾिसो त अॼु उनजो ख़ज़ानो केॾो भरियल आहे उन ऐं उहा इहा मूंखे ख़ैर यादि नथो पए, थी सघे थो असांजा केतिरा ई जेके आहिनि से जीअं अदी पाण ॿुधायो त केतिरा ई मर्द थी सघनि था जिन जा किताब एतिरी तादाद में विकामिया हुजनि। शेख हयास त मूंखे यादि माना तहक़ीक़ी ज़ाइरा कोन्हे, हिकिड़ो तख़लीक़कार पर हिकिड़े तहक़ीक़ी किताब जा जेके 4-4 हज़ार कापियूं विकामनि ऐं बार उन जा एडिशन अचनि, मां सम्झां थी उहा हिकिड़ो इंतिहाई जेका असां उहा असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे त अदी जा किताब एतिरा छपिया आहिनि ऐं सचपच मां बि पंहिंजो पाण खे हिन मामले में अणॼाण थी सम्झां त मूंखे बि एतिरो पतो न हुयो। ऐं ॿी ॻाल्हि ॻाल्हाईंदी हलां छाकाणि त सभिनी जेका असां उन्हनि ते ताज साहब ताज असांजो माना जेका असां बेताज बादशाह आहे
असांजे सिंधी अदब जो ऐं उन बेताज बादशाह जी सभ खां वॾी ख़ूबी इहा आहे जेका पुराणे दौर जे माण्हुनि में हूंदी आहे। उहे सिर्फ़ु हिकिड़े शख़्स खे हिकिड़े शख़्स जे हवाले सां न सुञाणींदा आहिनि। उन शख़्स जो जंहिंखे चइजे त हसब नसब खां वेंदे उन जा घर, उन जो ॻोठ जो माहौल, उन सॼे जी जेका असां उपकार कंदा आहिनि। ऐं दीपले खे केरु न सुञाणींदो हूंदो, बल्कि हाणे त मां इहो चई सघां थी त असांजी जेका ब्यूरोक्रेसी आहे उन ब्यूरोक्रेसी में दीपले जा मेंबर जेका हाईएस्ट पोज़ीशन्स ते आहिनि, त जंहिंजा कम सिंध सेक्रेटरीएट में पवंदा हूंदा, वज़ारतनि में पवंदा हूंदा, उहे त उहे दीपले खां वाक़िफ़ हूंदा। पर हिकिड़े दीपले जी ॿी सुञाणप बि आहे। इहा सुञाणप जेका अफ़सरशाही वारी आहे, इहा त यकीनन ई असांजी जेका असां हुकूमती जेके वज़ीर थियनि था उन्हनि खे वधीक ॼाण हूंदी। पर हिकिड़ी जेका ॿी सुञाणप आहे ऐं उहा पहिरीं सुञाणप जेका आहे उहा मोहम्मद उस्मान दीपलाई वारी। ऐं यकीन कयो त मोहम्मद उस्मान दीपलाई जी कहाणियूं पढ़ी अॼु बि जेका असां मां सम्झां थी त अॼु सभु कुझु आहे, पर मोहम्मद उस्मान दीपलाई कोन्हे। तंहिंजे करे पीर परस्ती बि आहे, क़बर परस्ती बि आहे। असां इहे सभु जेके आहिनि से उहो कारोबार गॾोगॾु हलंदड़ आहे, छाकाणि त असां वटि मोहम्मद उस्मान दीपलाई हिन वक़्तु जहिड़ो जेका असां उन जहिड़ो मुजाहिद को मौजूदु कोन्हे। पर उहो मुजाहिद जे मौजूदु न हुजण जे बावजूदु उन जी जेका लीजन जेका असां चऊं त ख़ासि तौर ते उहा विरासत, उहा लिखण वारी जेका उहा सुञाणप, उहा हिन जे दीपले जी उहा सुञाणप किथे विञाई कोन वई आहे। दीपले जी जेका असां उन फर्ज़नि खां पोइ दीपले जी उहा धीअ, उहा जंहिंखे अदी चयो त तुंहिंजी भेण मुंहिंजी भेण ॾाही, दीपले जी ॾाही उन चाली जेकॾहिं एतिरा ई किताब, एतिरियूं कहाणियूं मुंहिंजे ख़्याल में मोहम्मद उस्मान दीपलाई जूं हुयूं। पर किताबनि जे हवाले सां जेको ज़िक्र आयो त अदा ताज बि हिन जो ज़िक्र कयो। ऐं हक़ीक़त आहे त दीपले जा सभु हवाला हिकिड़े पासे, दीपले जा ई ॿ हवाला मोहम्मद उस्मान दीपलाई ऐं असांजी भेण जो डॉक्टर साहिबा जो जेको हवालो आहे, मां सम्झां थी त उहो सभ खां मोतबर आहे। छाकाणि त ॿियूं त शयूं अचणियूं वञणियूं हूंदियूं, उतां माण्हू रिटायर बि थींदा, उतां माण्हू ताक़त जे मर्कज़ तां लहंदा बि, पर मोहम्मद उस्मान दीपलाई अॼु कोन्हे। यादि था कयूं, इन्हनि जो कमु सदा हयात आहे, जेको असांजे सिंधी अदब जी तारीख़ में सदा हयात रहंदो। उन खां पोइ रियाना मला जी जेका असां मां हमेशह ॾाढी जेका असां इम्प्रेस रहंदी आहियां जेॾी महिल को लिखियलु मकालो पढ़ंदी आहे। असां वटि आदत घणी रहिजी वई आहे, असां शायदि लिखियलु शयूं न पढ़ंदा आहियूं। ऐं बाक़ी जेका असां अहिड़े तरीक़े सां हुन जेको तक़ाबली जाइज़ो पेश कयो आहे, उनखां पोइ हिकु हिकु कहाणी जो विचूर पेश कयो, मां सम्झां थी त उहो बि असां सभिनी खे जिन किताब इहो न पढ़ियो हूंदो त 20 तोला सोन उहो वरी असांखे पढ़णो पवंदो। ऐं हक़ीक़त इहो आहे त ख़ासि तौर ते जेके घर में कमु कनि था उनजो रिलेशनशिप, उन्हनि जी पॉज़िटिव नेगेटिव शयूं, पर बहरहाल रिहाना पंहिंजे मकाले सां न रुगो निभायो, पर एतिरा मकालो ईअं पढ़ियाई जो असां सभु ॿुधंदा रहियासीं। ऐं कंहिं बि मां घटि में घटि इन ख़ुशफ़हमी जो शिकार आहियां, मुमकिनात न हुजे, पर मूंखे लॻंदो आहे त इन खाना बदोश में माण्हुनि जो हुजूम असां खणी न गॾु कंदा हुजूं। पर जेतिरा बि असां वटि महिमान अचनि था, चाहे अंदरि हॉल में प्रोग्राम थिए, चाहे असां हाणे ॿाहिरि करण ते मजबूर आहियूं, पर उन में हिकु हिकु माण्हू हिकु हिकु स्पीकर जो हिकु हिकु लफ़्ज़ ध्यान सां ॿुधंदो आहे। ऐं ध्यान सां ॿुधण सां ज़रूरु माना चई सघिजे थो त रिहाना जेका असां पंहिंजो तमामु जेको असां बहितरु। उन खां पोइ अदा ज़वार नक़वी, ज़वार नक़वी साहिबु जेको ओ हेनरी जे किताब जो जेको उनजे अफ़साने जो जेको ज़िक्र कयो, ऐं सत मां उहो क़ुर्बानी वारो जेका असां उहा मुंहिंजो पढ़ियल न आहे, पर अदी जॾहिं पाण उनजो ज़िक्र कयो त मूं ॾिठो हसीना सान जे अखियुनि में पाणी अची वियो। मूं ॾिठो त असांजी छाकाणि त इलाही माहिरूं वठियूं आहिनि, ऐं माहिरनि जा दिलि माहिरूं वधीक सम्झी सघनि थियूं। अदी ॿुधायो त डॉक्टर साहिबा ॿुधायो त जेॾी महिल हू लिखी रही हुई त उन वक़्तु उनखे महसूसु थियो हुयो, उन तर्जुमो कयो। ऐं ज़वार नक़वी साहिबु उनखे जॾहिं बयानु कयो त ज़वार नक़वी जी
बिल्कुलु असांखे मजबूर कयो त इहा स्टोरी वरी पढ़ी वञिजे। सो जवाहर नक़वी साहब खेसि घण पढ़ी ख़ातून बि चयो। सो इन हवाले सां बि ज़रूरु जेका असां संदसि जो ज़िक्र कजे। डॉक्टर शाज़िया पिताफ़ी, मां ज़रूरु इहो चवंदसि त डॉक्टर शाज़िया पिताफ़ी जेका अदी जे डॉक्टर साहिबा जे बारे में जेका ॼाण ॾिनी उहा इन करे अहम आहे त ही त हक़ीक़त आहे त असां जेका असां लतीफ़ शनासी जे हवाले सां खोड़ नाला अचनि था, लतीफ़ जे हवाले सां खोड़ नाला अचनि था, पर डॉक्टर साहिबा लतीफ़ ते कमु कंदड़, हू चवंदा न मूंसे ॾिठा माउ, उन्हनि जिन लतीफ़ ते कमु कयो पंहिंजी जेका असां लतीफ़ सां जेका अदी जी उनसियत आहे उन हवाले सां उन्हनि सभिनी जे कम खे अलाए किथां किथां चूंडियो हूंदई, कीअं कीअं चूंडियो हूंदई, कंहिंजा नाला कंहिंजे माना इन्हनि किताबनि जा जेके टाइटल कीअं आहिनि उहे कीअं चूंडिया विया आहिनि, उन ते ॻाल्हायो कंहिं आहे, उन ते लिखियो कंहिं आहे। उन शाज़िया पिताफ़ी उन हवाले सां टिनि जेका असां डॉक्टर साहिबा जे टिनि किताबनि जो ज़िक्र कयो ऐं उन टिनि किताबनि जे हवाले सां जेका असां ॼातो हिन ज़ाहिर आहे मूंखे बि जीअं त मां दावा माना हुन सां चवां थी एतिराफ़ थी कयां त सभु किताब मुंहिंजा पढ़ियल बि न आहिनि, बल्कि सभु किताब मुंहिंजा शायदि ॾिठल बि न आहिनि, पर हिन जेका असां हवाले सां मां यकीनन इहे टई किताब पढ़ंदसि जेके जिन जो ज़िक्र जेका असां डॉक्टर शाज़िया पिताफ़ी कयो। उन खां पोइ सलमा कादरी त नारो ॾेई छॾियो ऐं सचपच त सलमा कादरी पंहिंजे उन मोहबत मां हिकिड़ी कलीग जी हैसियत में जेका उन महसूसु कई ऐं उन खां पोइ हिकिड़ो कलीग हिकिड़ो जेको तव्हांजो वर्क प्लेस ते तव्हां सां गॾु आहे उहो ई तव्हांजी ईमानदारी, उहो ई तव्हांजे उनखे न रुगो सम्झी सघे थो ऐं उहा ई जेका मोहबत ऐं कमिटमेंट आहे उहा कमिटमेंट मूंखे उनजे लफ़्ज़नि में सलमा जे लफ़्ज़नि में मूंखे नज़र आई। उन खां पोइ डॉक्टर फ़हीम नौनारी साहब उन ते मां ॻाल्हाए चुकी आहियां। उन खां पोइ डॉक्टर रफ़ीकुल हसन खोखर साहब जेका असां पंहिंजी ॻाल्हि कई। हाणे मां मुख़्तसर पंहिंजी ॻाल्हि रखंदसि ऐं मुख़्तसर ॻाल्हि इहा त हक़ीक़त में जेको डॉक्टर साहिबा जो डॉक्टर परवीन मूसा साहिबा जो जेको पोरियो आहे, जेका उनजो जेको कमु आहे ऐं उन कम में आख़िर में ही किताब जेको अफ़साना निगारी जो मूंखे यादि पियो पवे त इहो कुझु ईअं आहे जीअं असां मग़रिब जा अदीब पढ़ंदा आहियूं, यूरोप जा अदीब पढ़ंदा आहियूं ऐं सची ॻाल्हि ॿुधायां त असां सभिनी में जेका मूं समेत असां सभिनी में हिन खिते जे माण्हुनि में सभिनी में इहा आहे त असां वटि टाइम मैनेजमेंट कान्हे, असां वटि प्लान कोन्हे, असां वटि जामे मनसूबाबंदी कोन्हे त असांखे करिणो छा आहे। ज़हन में ख़्यालु अची वियो, राति जो केॾी महिल अची वियो तव्हां हिन में लिखी छॾियो, तव्हां डायरी में लिखी छॾियो, उन खां पोइ तव्हां साइड किताब छपाए छॾिया, पर हिकिड़ी ख़ासि मनसूबाबंदी सां उन्हनि किताबनि ते त मूंखे लिखिणो किथां आहे ऐं मनसूबाबंदी उहो ई करे सघंदो आहे जंहिंखे समाज जी ख़बर हुजे त समाज खे घुर्ज छा जी आहे। मुमकिन आहे त असां सभु ख़ुशि जेका असां शाइरी मां घणा थींदा हुजूं, असां गीत ॻाए घणा थींदा हुजूं, असां अफ़साना नावल पढ़ी घणा थींदा हुजूं, असांजा ॿार असांजा जेको नवां लिखंदड़ आहिनि उहे नवां जेके किताब उन्हनि जा मार्केट में अचनि था ऐं असां घणा ख़ुशि थींदा हुजूं, पर हिकिड़ो माण्हू मुस्तक़िल मिज़ाजी सां ऐं यकीन कयो त मां पंहिंजी बि जेका असां उमिरि जे हिस्से में मुख़्तलिफ़ तजुर्बा रखण जे खां पोइ मां हिकिड़ी ॻाल्हि खां बिल्कुलु जेका असां माना मां उन ते ईमान आहे मुंहिंजो अची चुको आहे, उहो इहो आहे त मुस्तक़िल मिज़ाजी। असां सभिनी जे शख़्सियतनि जे अंदरि तमामु असां ऊचाइयुनि ते हूंदासीं के घटितायूं हूंदियूं असां में, पर असां सभिनी जी हिकिड़ी वॾे में वॾी जेका ख़ामी आहे असां सभु पंहिंजे कमनि में शायदि एतिरा मुस्तक़िल मिज़ाज जामा मनसूबाबंदी रखंदड़ न आहियूं। इहो असांजो क़ौमी मिज़ाज आहे, इहो असांजो समाजी मिज़ाज आहे, इहो असांजो अदबी मिज़ाज आहे। जेॾी महिल का शइ थी वञे थी असांखे ओचिता छिरक पवनि था, सूबा ठही विया, ओचिता छिरक कैनाल ठही विया, ओचिता छिरक त ही थी वियो, ही ओचिता छिरक पवनि था। भला असां जेकॾहिं मुसलसल 40 सालनि खां
जेके जेके असां सिंध ॻाल्हि कंदा आहियूं 40 सालनि खां असां मुस्तक़िल मिज़ाजी सां असां ॾिठो हुजे, नज़र रखी हुजे त वसीला था खसिजनि, असांजा हिकु हिकु शइ थी खसिजे त 40 सालनि में तयारी भला छो न कईसीं। सवाल त ठहे थो, ईअं इहो सवाल बि ठहे थो त असां बावजूदि ईंदे त जेको कुझु कयूं था उनजे अंदरि मां दिलि सां थी चवां, मां कोशिशि कंदी आहियां, मां पंहिंजे ज़ाती हैसियत में कोशिशि कंदी आहियां त मां पंहिंजे उस्ताद खां वठी पंहिंजे शागिर्द ताईं, पंहिंजे शागिर्द खां वठी जेकॾहिं केरु कमु करण वारो आयो आहे उन सां बि जेकॾहिं मां विहां थी, मूंखे का हिकिड़ी ॻाल्हि बि उन्हनि जी वणे थी, मां उन खां सिखण जी कोशिशि कयां थी ऐं कोशिशि कयां थी त उनखे पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बनायां। ऐं अॼु जी जेका ॻाल्हि आई इहा जेका मैनेजमेंट वारी आहे त ज़रूरत छा जी आहे, ज़रूरत खे ज़हन में रखी लिखण जी। असां ईअं पंहिंजी ओभर त कढंदा रहंदा आहियूं, ज़रूरत खे लिखण साम्हूं रखी 40 किताब ॾियणु ऐं उनखां पोइ बि इहो चवणु त वरी मां माना जेका असां सलाम थी कयां। ज़ाहिर आहे जो जंहिं माण्हू में एतिरी जेका असां तव्हांजी गहरी दिलचस्पी रहे थी, जेतिरी तव्हांजो हुन सां मोहबत ऐं इश्क रहे थो, मूंखे पतो न आहे त हिन मां अलाए केतिरनि किताबनि जा मुआवज़ा मिलिया हूंदा की न मिलिया हूंदा, की केतिरो छा मिलियो हूंदो, केतिरो हिन त अधी खे ॾिठो आहे त कंपोज़र जे पुठियां बि निकिरणो आहे, हीअ बि करिणो आहे, अलाए केतिरो टाइम जेका ॿुधाई थी पाण त खेसि गाॾी खाते ते रहणो पवंदो हूंदो ऐं खेसि पंहिंजे किताब जा टाइटल ॾिसणा पवंदा हूंदा। त इहो कमु इश्क ऐं मोहबत खां सवाइ त नथो थी सघे। पर इन कम लाइ जीअं मुस्तक़िल मिज़ाजी जी ज़रूरत आहे, सचमुच उहा असां सभिनी में घटि आहे। मां पंहिंजे हवाले सां चवंदसि हिकिड़ी ॻाल्हि में खणी मूंखे 1000 क़िस्म जा तव्हां इल्ज़ाम ॾेई सघो था, पर 25 खां 30 सालनि ताईं लगातार हिकिड़ी ॻाल्हि में मुंहिंजी बि मुस्तक़िल मिज़ाजी आहे, उहा आहे औरतुनि जे इशूज़ जे हवाले सां। तव्हां कॾहिं बि मूंखे माना उहो जेका असां शइ विसारींदे या धकु जेको सो घुसाईंदे न ॾिठो हूंदो, उहा शइ, उहा ॻाल्हि, उहा मुस्तक़िल मिज़ाजी सां मां कई आहे। तंहिंजे करे मां चवंदी आहियां त जेका शइ असां मुस्तक़िल मिज़ाजी सां कयूं था उहा असांजी सुञाणप बणिजे थी। डॉक्टर साहिबा जी इहा सुञाणप आहे त हुन मुस्तक़िल मिज़ाजी सां एतिरा किताब लिखिया आहिनि। हुन जामा मनसूबाबंदी सां, जीअं यूरोप जो ॿाहिरि जो अदीब करे थो, हुन जामा मनसूबाबंदी सां उहो पंहिंजो जेका असां अॼुकल्ह जेकी अची वई आहे उन में तव्हां ॾिसंदो न, उहे ॿुधाईंदा त हीअं तव्हां टाइम मैनेजमेंट में हीअं कयो, तव्हां लिखो त हीअं तव्हां जेका असां शयूं ठाहे रखो। सो उहो तव्हां जंहिं पंहिंजे दिमाग़ खां इल्मी ख़िदमत उनजी आख़िरी जेका शइ मां चवणु चाहियां थी त तहक़ीक़ जे अंदरि हिकिड़ो आहे प्राइमरी सोर्स। जेॾी महिल जेके ॻाल्हायो त जेको डॉक्टर शाबिया पितासी चयो त हिकिड़ो असांखे जेको आहे लिटरेचर रिव्यू, जेॾी महिल को रिसर्च ईंदो आहे त उहो लिटरेचर रिव्यू ॾींदो आहे त हिन ते कहिड़ो कमु कंहिं अॻु में कयो आहे। ऐं उन खां पोइ लिटरेचर रिव्यू जे हवाले सां बि जेकॾहिं असां ॾिसंदासीं त डॉक्टर साहिबा असांखे किताबनि जी सूरत में उहो लिटरेचर रिव्यू करे ॾींदो आहे। पर उन सां गॾु हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका ॾिसंदासीं उहो आहे त रिसोर्स बुक। अदी जा सभु किताब, डॉक्टर साहिबा जा सभु किताब, ख़ासि तौर ते जेके CSS जा ॿार हिते वेठा आहिनि उन्हनि खां पुछो, मूंखां वाक़िफ़ु न हूंदा, असां कंहिंखां वाक़िफ़ु न हूंदा, डॉक्टर साहिबा जो नालो उन्हनि खे ख़बर हूंदी। छाकाणि साहिबा जा किताब मुक़ाबले जा इम्तिहान जेके बि थियनि था उहे सभु पढ़नि था, छाकाणि त ॾाढो सुठो हिकिड़ो रिसोर्स बुक आहिनि। उन खां अॻु में असां नंढा हूंदा हुआसीं त असांखे आदत हुई कि जनरल नॉलेज जा किताब पढ़ंदा हुआसीं, त उन में एतिरा हूंदा मां सम्झां थी कि जामे कमु सिंगल है। मूंखे यादि नथो पए, दावा करणु मूंखे वणंदो न आहे त असां उठी सुठी जेके आहे हवाई फायर करे छॾियूं, पर मूंखे सुझे नथो को ॿियो अहिड़ो माण्हू जे हेतिरो मुसलसल सिंधी अदब में जे हेतिरा किताब ॾिना हुजनि, जेके रिसोर्स बुक जे तौर ते, जेके लिटरेचर रिव्यू जे तौर ते, हीअ दर्सी माना हीअ जेके आहिनि से ॿारनि जो अदब आहे या जेके आहिनि से अफ़साना आहिनि उहे त थी सघनि था। ॿियनि जे हवाला ॿियनि जे जेका असां उन
रेफरेंस में ॿियनि बि इन्हनि खे कमु कयो हुजे पर हीउ जेको कमु आहे मां सम्झां थी त डॉक्टर असांजो ॿिए बि जेके आहे अदब सां वास्तो रखंदड़ छाकाणि त मुंहिंजो तालुक बि डॉक्टर साहिबु आहे एजुकेशनलिस्ट आहे असां एजुकेशन सां असांजो वास्तो आहे इन करे मूंखे अंदाज़ो आहे ऐं मूंखे यकीन आहे त सिंध जे अदबी दुनिया जे वॾनि वॾनि नालनि रहनुमाउनि जेको जेको उन्हनि खे बि कॾहिं अंदाज़ो थींदो त जेको कमु डॉक्टर परवीन मूसा मेमण कयो आहे उहो अॼु ताईं वॾा वॾा अदबी शायद कमु करण में रहिजी विया हुजनि अॼु सभिनी खां गो खणी वेंदा अॼु तव्हांखे वॾी वॾी वाधायूं किताब हिकिड़ो ॿियो आहे जंहिंजी मोहरत थियणी आहे हसीन तव्हां हाणे हुनजो ऐलान कंदो